बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चुप बैठूं मुशरिक कहलाऊं, चुप बैठूं मुशरिक कहलाऊं, जो बोलूं तो काफर हूँ। सच चलिए भेद की बातें किस किस को समझाऊं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन उमेद आहे त तव्हां ठीकु हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, पंहिंजे प्यारनि सां हूंदो ऐं सुबुह जो थधड़ो पर इंजॉय करे रहिया हूंदो ऐं पंहिंजे जुस्तजू में हूंदो, कमनि में हूंदो। इन करे जो नालो ज़िंदगी जो आहे जुस्तजू, तलाश, मुस्कुराहट ऐं ईअं ई अनेक नाला आहिनि ज़िंदगी जा, जेको मां हींअर खणंदसि त शाम थी वेंदी। जीअं त नाज़रीन हमेशह जीअं असांजे सुबुह मेहरान प्रोग्राम में यानी मेहरान जे मंच ते असां वटि ख़ूबसूरत, टैलेंटेड ऐं वॾनि हौसलनि वारा महिमान असां सां गॾु हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी तव्हां सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे। अॼु बि असांजा अहिड़ा ई महिमान असां सां गॾु आहिनि। मां ॿ लाइनूं पहिरीं चवंदी हलां त असां अगरि जिस्मानी तौरु डिसेबल आहियूं ऐं असांजो दिमाग़ में हौसलो आहे, हौसलो बुलंद आहे, त असांखे उहो जिस्मानी तौरु जेका डिसेबिलिटी आहे उहा कंहिं कम जी नथी रहे। के त अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके जिस्मानी तौरु त सही आहिनि पर हुन जा दिमाग़ ऐं हुन जा हौसला बुलंद न आहिनि, त उन्हनि जूं ज़िंदगियूं नाकाम आहिनि। ऐं अॼु बि असां सां अहिड़ा महिमान गॾु आहिनि जंहिंजो मां तव्हां सां तारीफ़ कराईंदी हलां। आहे असां सां पहिरियों महिमान आहे लाल मोहम्मद बलोच, जेको मैनेजर एंड डेवलपमेंट लिविंग सेंटर हैदराबाद जो पाण लीडर डिसेबिलिटी मूवमेंट जो आहे। ऐं जेका असांजी ॿी महिमान आहे उहा आहे ज़रीना बलोच, IL ट्रेनर आहे। ऐं असां सां फ़नकार बि आहे, छो जो जेका मौसीक़ी आहे रूह जी ग़िज़ा आहे ऐं असां वटि तव्हांजे लाइ रूह जी ग़िज़ा बि आहे। असां सां भलोड़ फ़नकार आहे वसीम समो ऐं ढोलक नवाज़ नदीम अली उन सां गॾु आहे। मां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में सर वेलकम चवां थी, तव्हांखे वेलकम आहे। ऐं हा, जेकी मां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि मूंखां रहिजी वई आहे, ऐं नंढड़ो बिलावल बि असां सां गॾु आहे, असांजे प्रोग्राम में आहे सुबुह मेहरान में। त जीअं त तव्हां छा था ॿुधायो असांखे वसीम समो साहब? शुरुआत कयूं था लतीफ़ साईं जी वाई खां। लगे ॾखिण जी हीर मारू मुंहिंजा मीर, है लगी ॾखिण जी हीर मारू मुंहिंजा मीर, ओ अल्लाह आऊं हिते बंद में बंदियाणी, ओ मौला आऊं हिते बंद में बंदियाणी आहियां। लगे ॾखिण जी हीर मारू मुंहिंजा मीर, लगे ॾखिण जी हीर मारू मुंहिंजा मीर, ओ अल्लाह आऊं हिते बंद में बंदियाणी, ओ मौला आऊं हिते बंद में बंदियाणी आहियां। लगे ॾखिण जी हल्लो मियां वो पट पहिरीं दस कीन की, पट पहिरीं दस कीन की, ओ लोई बाणी मीर मारू मुंहिंजा मीर, ओ अल्लाह लोई बाणी मीर मारू मुंहिंजा मीर, आऊं हिते बंद में बंदियाणी, ओ अल्लाह आऊं हिते बंद में बंदियाणी आहियां। लगे ॾखिण जी हल्लो मियां वो मुझे ॾियो तमलीर में, मुझे ॾियो तमलीर में, ओ खिलियो पियन खीर मारू मुंहिंजा मीर, खिलियो पियन खीर मारू मुंहिंजा मीर, ओ मौला आऊं हिते बंद में बंदियाणी, ओ अल्लाह
ऐं हिते बंद में बंदियाणी ऐं हियां लॻे ॾखिण जी हलो मियां वो अदियूं शाह लतीफ़ चए भिट जो घोट लतीफ़ चए ओ परदो रखंदुमि पीर मारू मुंहिंजा मीर हो अल्लाह परदो रखंदुमि मीर मारू मुंहिंजा मीर ओ मौला आऊं हिते बंद में बंदियां ओ अल्लाह आऊं हिते बंद में बंदियाणी ऐं हियां लॻे ॾखिण जी माशाअल्लाह माशाअल्लाह इलाही ज़बरदस्त कलाम ॿुधायो तव्हां लतीफ़ साईं जो। तव्हांखे लाल मोहम्मद बलोच मैनेजर साहब कीअं लॻी रहियो आहे असांजे प्रोग्राम में ऐं तव्हांजो सुबुह कीअं पियो गुज़रे ऐं कीअं गुज़ारींदा आहियो तव्हां? नहमदुहु नसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभिनि खां पहिरियां तमामु सामीन ऐं नाज़रीन खे अस्सलामु अलैकुम। हाणे मेहरान टीवी में एतिरा भेरा अची चुका आहियूं, हीअ असांजी पंहिंजी फैमिली आहे ऐं आउं अगेन थोराकू आहियां तमामु घणो मेहरान टीवी जो, जंहिंजे तवसुस सां असां डिसेबिलिटी मूवमेंट खे या पंहिंजे आयल फिलोसफी खे न सिर्फ़ु हैदराबाद बल्कि सिंध पूरे पाकिस्तान ऐं दुनिया में स्प्रेड करे रहिया आहियूं। ऐं इंतिहाई मशहूरु आहियां ऐं हीउ जुमिलो जॾहिं आउं अदा कयां थो त इन जो मक़सदु हीउ कोन हूंदो आहे की असांजो पैगाम सिर्फ़ु वञे पियो, असांजो पैगाम उन्हनि माण्हुनि लाइ वञे पियो जंहिंजी तादाद हैदराबाद में 2.5 लख आहे। असां ही पैगाम सिंध जे उन पर्सन विद डिसेबिलिटीज़ जे 90 लख अफ़राद माज़ूरीन लाइ वञे पियो जिनजी ज़िंदगियूं ॻोठनि में रही परेशानी जे बाहिस थींदियूं। अॼु 4 साल पहिरियां जॾहिं असां कमु हीउ शुरू कयो त हाणे आसानी जी तरफ़ वञे पियो। असांजो हीउ पैगाम पाकिस्तान जे 3.5 करोड़ आवाम पर्सन विद डिसेबिलिटीज़ जे लाइ इन प्लेटफॉर्म खां वञे पियो ऐं उन जी ज़िंदगियूं आसान पियूं थियनि। हाणे अल्हम्दुलिल्लाह असां वॾे वसूख़ सां वॾे फ़ख़्र सां मेहरान टीवी जे तवसुस सां असीं 4 साल पहिरियों जॾहिं कमु शुरू कयो असांजो हीउ पैगाम सॼी दुनिया में वेलियो आहे ऐं असां वॾे फ़ख़्र सां ई चई सघूं था हैदराबाद शहर में हिकिड़ो अहिड़ो सेंटर क़ाइमु थी चुको आहे जिते जदीद तालीम पर्सन विद डिसेबिलिटीज़ खे ॾी वञे पई ऐं अचो ऐं ॾिसो। तव्हांजे साम्हूं हू माण्हू हुआ जॾहिं जेका घरनि में मुक़यद हुआ, हाणे रोज़गार पंहिंजो कमाइनि पिया, जेके माण्हू पहिरियां ॾिसी इन कन जलंदा हाणे ज़बान खां निकिरे थो वाओ ही छा ज़िंदगी आहे। त थैंक यू मेहरान टीवी, तव्हां ऐं असांजे ताउन सां पाण मिली करे अहिड़ो पैगाम दुनिया खे ॾिनोसीं कि पर्सन विद डिसेबिलिटी हाणे फ़ख़्र सां हैदराबाद जो, सिंध जो, पाकिस्तान जो नालो पूरी दुनिया में रोशन करनि पिया। ज़बरदस्त ज़बरदस्त। ज़रीना साहिबा तव्हां छा ॿुधाईंदो, तव्हांजो सुबुह कीअं गुज़रंदो आहे ऐं कीअं तव्हांखे महसूसु थियो हिते अची सुबुह मेहरान में? अस्सलाम वालेकुम। मां पहिरियों त सभिनी खे सलाम चवंदमि ऐं थैंक यू सो मच तव्हां असांखे इनवाइट कयो। काफ़ी दफ़ा अॻ में बि अची चुका आहियूं ऐं दुबारा सां आया आहियूं। ऐं असांजो सुबुह मतिलबु ईअं गुज़रंदो आहे त जेको असां सेंटर में जंहिंमें कमु कंदा आहियूं वुमेन विथ डिसेबिलिटी लाइ मां कमु कंदी आहियां सर्जन सां गॾु, त उते असांजो सॼो ॾींहुं मुसलसल मसरूफ़ वेंदो आहे उन्हनि खे कामयाबु ज़िंदगी जी तरफ़ वठी वञनि, उन्हनि जी काउंसलिंग करनि ऐं उन्हनि खे ॿुधाए त इहे व्हीलचेयर ते वेही तव्हां हिकु कामयाबु ज़िंदगी कीअं था गुज़ारे सघो। ऐं कामयाबी मतिलबु सिर्फ़ु इहो न आहे त तव्हां हिकु घर तक महदूद रहो, तव्हां व्हीलचेयर ते वेही करे शॉपिंग करे सघो था, यूनिवर्सिटी वञी सघो था, कॉलेज वञी सघो था ऐं उनखां अलावा रोज़मर्रा जा जेतिरा बि कम आहिनि उन्हनि खे असां ट्रेन कंदा आहियूं। सही, इलाही ज़बरदस्त। जेके असांजे नाज़रीन तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे बि हौसलो पैदा थींदो, अहिड़ा के बि असांजा भाउ भेण हूंदा त। ऐं हीउ नंढिड़ो हीउ तव्हां सां गॾु आहे, हीउ बिलाल, कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? हा बिलाल, तव्हांजो सुबुह कीअं गुज़रंदो आहे? मुंहिंजो ॾाढो सुबुह बहितरीनु गुज़रंदो आहे ऐं मां पंहिंजो सुबुह सेंटर में गुज़ारींदो आहियां ऐं उनखां बाद आउं पंहिंजो कंप्यूटर हलाईंदो आहियां ऐं आउं अटेंडेंस सर्विस वठंदो आहियां ऐं उते आउं ॿाहिरि घुमण बि वेंदो आहियां ॿाहिरि काॾे
हाणे असां पिकनिक जो प्रोग्राम थियो आहे, असां हाणे काॾे ॿाहिरि वेंदासीं। वाओ। ज़बरदस्त। बिलाल कहिड़ी क्लास में थो पढ़े? हाणे मां 4 में वेंदुमि। अच्छा, ऐं ॿियो बिलाल जूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि, छा कंदो आहे बिलाल पढ़ाई खां अलावा? असांजी एक्टिविटीज़ आहिनि त असां कॾहिं गेम खेॾंदा सेंटर में, या असां कॾहिं ॿाहिरि वेंदा आहियूं आउटिंग ते, या वरी असां काॾे उते सर सेक्शन वठंदो आहे ऐं असां हुते मां बि वठंदो आहियां। ऐं मेरा आंटी बि इलाही दफ़ा आयो आहे ऐं मेरा सुबुह ऐं मेरा जो मां ॾाढो शुक्रगुज़ार आहियां जो उन्हनि मूंखे घुरायो हिन टीवी में, ऐं मां उन पर्सन विथ डिसेबिलिटीज़ खे चाहे इहो पैगाम थो ॾियां त उन्हनि खे घर मां कढजनि या उहा हलंदा। ऐं ॾिसो हिकिड़ो मिसाल मां आहियां, मुंहिंजा चाचू, मुंहिंजो अबू, मुंहिंजी अम्मी, इहे सॼा ईअं माने पूरी सोसाइटी ठही वई जेकी हिकिड़ी असां मुंहिंजे करे सॼी सोसाइटी परेशान आहे। त अगरि उहो हिकिड़ो बंदो ई सॼो पाकिस्तान खे चेंज थो करे सघे, एतिरा माण्हू हुन जे लाइ परेशान आहिनि, अगरि उहो इलाही कुझु कंदो त उहे सॼा हैप्पी रहंदा, ख़ुशि रहंदा, त उन सां ॿिए बि सोसाइटीज़ खे नॉलेज मिलंदी ऐं उहे बि ख़ुशि रहणु लॻंदा। ऐं असांजे लाइ रैम्प्स ठाहिणु घुरिजनि, असांजे लाइ पढ़ाई तालीम सुठी हुजणु घुरिजे, तालीम सां असां वधी था सघूं। कामयाब थियण जे लाइ हथनि ऐं पेरनि जो हुनर थियणु लाज़मी न आहे, कामयाब थियण जे लाइ सुठे ज़हन जो हुजणु काफ़ी। बिल्कुलु सही चयो तो बिलाल, त कामयाब हुजण लाइ हथनि ऐं पेरनि जो ज़रूरी न आहे, दिमाग़ जो ज़रूरी आहे। त उहो असांजो हौसलो हुजे, दिमाग़ असांजो माइंड जेको आहे उहो फ्रेश हुजे, कुझु करण जी हिमत हुजे, हौसलो हुजे। ॾाढी सुठी ॻाल्हि। ऐं ॿियूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि बिलाल जूं? असांजे मीडिया वारा बि ईंदा आहिनि, असां प्रोग्राम कंदा आहियूं, बर्थडे सेलिब्रेट कंदा आहियूं। ऐं मां मुंहिंजी व्हीलचेयर आहे इलेक्ट्रिक, अगरि मुंहिंजी व्हीलचेयर न हूंदी त आउं न घुमी सघंदमि। मुंहिंजी रिकेट्स आहे, हिन में असांजा बोन्स टुटंदा रहंदा आहिनि पाणी। मूंखे कोई ग़लति खणंदो या मां काई वज़नी शइ खणंदमि या मूंखां काई खणाई बि त उहा मुंहिंजा हॾ टुटी पवंदा आहिनि। वाह भाई वाह, असांजा नाज़रीन तोखे ॾिसी रहिया आहिनि बिलाल, अहिड़ो हौसलेमंद नंढड़ो ॿार ई ख़बर न आहे वॾो थी छा थींदो। अच्छा, वाह भाई वाह, इहो सभु तव्हांखे सेंटर में सेखारियो अथनि? अच्छा, केरु आहे तव्हांजो सर? सलाल मोहम्मद। अच्छा, सही। सलाल मोहम्मद असांखे ज़िंदगी ॾेखारी आहे। असांखे पहिरियों मूंखे ख़बर न हूंदी, घर हूंदो हुयमि, मां स्कूल वेंदो हुयमि ऐं अबू काॾे ॿाहिरि वठी वेंदो, पोइ वरी घर में ई हूंदो हुयमि। मुंहिंजा चाचू मुंहिंजी केयर कंदा, ऐं पाण बि कंदो हुयुसि, क्रॉलिंग करे घर में घुमंदो हुयुसि, ऐं मुंहिंजी ॾाॾी बि मुंहिंजो ख़्यालु रखंदी, पर ज़्यादातर मुंहिंजा फैमिली कंदा माने। पोइ आउं तंहिंजे करे मूंखे सलाल ॾेखारियो, असांजे हिकिड़ा माना आया हुया उनजे थ्रू, त पोइ असां उन ते ॾिठोसीं वीडियो ते, त कॉल ते, पोइ उते सर ॻाल्हायो असां, पोइ असां सर जे सेंटर वियासीं, उते असां पंहिंजो सर सां एक्टिविटी सर ॻाल्हायो असां हुन सां ॻाल्हायोसीं, त पोइ सेंटर में हलियो आयुमि। ऐं पोइ वरी मूंखे ख़बर पई पंहिंजी दुनिया जे बारे में, ऐं हाणे ॿाहिरि वेंदो आहियां, घुमणु वेंदो आहियां, शादियुनि ते वेंदो आहियां, पार्टीज़ में वेंदो आहियां, बर्थडे पार्टीज़ में वेंदो आहियां, ॿियनि दोस्तनि ॾे वेंदो आहियां, ॿाहिरि बि घुमणु वेंदो आहियां, मॉल्स में बि वेंदो आहियां कॾहिं कॾहिं। वाह भाई वाह, मुंहिंजी त दिलि चवे थी रुगो बिलाल सां ॻाल्हायां, बिलाल जूं ॻाल्हियूं ॿुधा, अहिड़ियूं हौसले वारियूं ॻाल्हियूं, माशाअल्लाह। मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है, हारना जरूर है एक दिन मौत से, फिलहाल जिंदगी को जीना सीखो। वाह वाह, ज़बरदस्त, ॾाढो ख़ूबसूरत। अहिड़ा ॿार हुजनि त पोइ असांजो मुल्क अलाए किथे पहुचे, ऐं अहिड़ा ॿार एग्ज़ाम्पल मिसाल हूंदा आहिनि असांजे ॿियनि ॿारनि लाइ। ऐं असांजा जेके नाज़रीन भाउ भेण ॾिसी रहिया आहिनि, त ख़ुदारा तव्हां बि पंहिंजे ॿारनि खे अहिड़ी तरबियत ॾियो, अहिड़ो हौसलो ॾियो त हू अॻिते वधनि ऐं पंहिंजे मुल्क, पंहिंजे सिंधड़ीअ जो नालो रोशन कनि ऐं हिकु मिसाल थियनि। ऐं इन करे चवंदा आहिनि न, त जेको मां पहिरीं बि चई वियमि, त ॿाहूं ऐं जेके आहिनि हथ पेर ज़रूरी न आहे, पर असांजे दिमाग़ में हौसलो असांजो आहे, असांजा हौसला बुलंद आहिनि त असां कुझु बि करे सघूं था। यानी का बि शइ इम्पॉसिबल न आहे, यानी हर शइ पॉसिबल आहे। जीअं त नाज़रीन मूंसां जुड़िया रहिजो, असां था वञूं नंढी साई ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदफ़ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में सुबुह में राण में तव्हां सां गॾु। उम्मीद आहे त तव्हां ठीकु हूंदा ऐं असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा।
जीअं त लाल मोहम्मद बलोच साहब, तव्हां ॿुधायो त हाणे जेको ही लिविंग डिसेबिलिटी जेको सेंटर आहे उन में तव्हां छा करे रहिया आहियो, छा थी रहियो आहे? बेसिकली इंडिपेंडेंट लिविंग सेंटर फिलोसफी हिकिड़ी अमेरिकन्स जी ऐं उन में पर्सन विद डिसेबिलिटी जेको ग्रुप हो उन्हनि हिकिड़ी सिस्टम को ठाहियो कि तव्हांखे इन व्हीलचेयर ते वेही तव्हांखे डिसेबिलिटी खां सां गॾु कामयाब ऐं ख़ुदमुख्तार लाइफ कीअं बसर करणी आहे। मिसाल जे तौर ते असां माण्हुनि खे ही सबक़ु ॾींदा हूंदा आहियूं कि तव्हां एतिरा मज़बूत थी वञो कि पंहिंजी ज़िंदगी जा फ़ैसिला पाण करी सघो। छा आहे, तव्हां पंहिंजे पाण खे एतिरो मज़बूत कयो, पंहिंजी कैपेसिटी एतिरी बिल्ड कयो कि पंहिंजी ज़िंदगी जा फ़ैसिला पाण कयो। जंहिं क़ौमनि जा जंहिं फ़र्दनि जा फ़ैसिला ॿिया माण्हू कंदा आहिनि उन जी ज़िंदगी सुकून सां कोन न गुज़रंदी आहे, बल्कि ॿियनि जे मरून मिन्नत हूंदी आहे। तव्हां असांजे सेंटर में अगरि ईंदो, असांजे 50 पर्सन विद डिसेबिलिटी ऐं पास्ट 4 साल खां 4,500 पर्सन विद डिसेबिलिटीज़ खे असांजो एम्पावर कयो आहे। असांजी थीम ही हुई कि असां ॾियण वारनि खे वठण वारनि खे ॾियण वारा ठाहे छॾियूं। उहो माण्हू जेके घर में ऑक्यूपाइड आहे, असांजो सेंटर छा कंदो आहे, जीअं बिलाल हो, बिलाल पहिरियां घर में ऑक्यूपाइड हो, असां डॉक्टरनि पेरेंट्स खे चकर लॻाईंदा, पैसा वठंदा, पर बिलाल जो इलाज छोकी रिकेट्स आहे, इलाज इन जो कोन आहे, हीअ डिफरेंट लाइफ स्टाइल आहे। पोइ असां वटि आयो, असां हिन खे 3 शयूं ॾेखारियूं। हिकिड़ी असां ॾिठो कि इन डिसेबिलिटी जे रिगार्डिंग असां हुनखे इलेक्ट्रिक व्हीलचेयर ॾींदीसीं, ॿियो असां हिन खे एजुकेशन ॾींदीसीं, ऐं सभिनि खां बेसिक जेकी शइ आहे आर्ट ऑफ डेली लिविंग आहे। रोज़मर्रा जी ज़िंदगी तव्हांखे कीअं गुज़ारणी आहे, तव्हांखां व्हीलचेयर खां गाॾी में कीअं शिफ्ट थियणो आहे, व्हीलचेयर खां कमोड ते कीअं शिफ्ट थियणो आहे, व्हीलचेयर ते वेही बिज़नेस कीअं करिणो आहे, व्हीलचेयर ते तव्हां वेही सोशल लाइफ कीअं गुज़ारणी आहे। व्हीलचेयर ते तव्हां वेही इन मुल्क हैदराबाद में इन सिंध जे वासियत हिकिड़ो दुनिया पाकिस्तान जी तारीख़ रक़म कई आहे 75 साल में। अमेरिका वियासीं, अमेरिकन डिसेबिलिटी एक्ट खे कॉपी करे सिंध डिसेबिलिटी एक्ट में कन्वर्ट करे पाकिस्तान में 3.5 करोड़ पर्सन विद डिसेबिलिटीज़ खे असां कानून जे दायरे में खणी आयासीं। इते ई न बीठासीं, पोइ असांजी डिसेबिलिटी जेके मूवमेंट आहे इन तौरु ख़ासि तौर पे जावेद रईस साहब ऐं डॉक्टर शेख तनवीर अहमद साहब खे एप्रिशिएट कंदुसि, ऐं असांजी सॼी टीम उते वेही ऐं सिंध डिसेबिलिटी एक्ट ठाहियोसीं, असेंबली मां कसरत राय सां मंज़ूरु करायोसीं, पोइ उन जा रूल्स पास कराए, उन मिनिस्ट्री ठाहे। हाणे ॾिसो, हाणे असांजी हिकिड़ी काउंसिल ठहियल आहे। ज़रूरत इन वर्जी आहे कि 90 लाख पर्सन विद डिसेबिलिटी उन ते कमु करणु। मिसाल जे तौर ते हिकिड़ो वॾो हॉस्पिटल तयारु थी वियो आहे, हिकिड़ो वॾो हॉस्पिटल तयारु थी वियो आहे, तयारु थियल आहे, पर माण्हुनि खे ख़बर कोन आहे, अवेयरनेस कोन आहे। हाणे पर्सन विद डिसेबिलिटी खे ख़बर ई कोन्हे कि असां वञी हुते इलाजु करायूं। सिंध डिसेबिलिटी एक्ट हिकिड़ो हॉस्पिटल आहे मिसाल जे तौर ते, जंहिंखे उनखां फैज़ियाब थियणो उनखे ख़बर कोन आहे। असां छा कंदा आहियूं, मेहरान यूनिवर्सिटी डिफरेंट यूनिवर्सिटी सां मिली करे नौजवाननि में जागृता पैदा कंदा आहियूं कि पर कामयाबु थियण लाइ, जीअं असां चयो कि 75 थियणु लाज़मी कोन आहे, कामयाबु थियण लाइ सुठे ज़हन जो थियणु लाज़मी कोन आहे। जॾहिं असां स्टीफन हॉकिंग जी मिसाल ॾियूं था त हू अहिड़े मुआशिरे में जिते शऊर हो, जिते तमामु फैसिलिटीज़ हुयूं, तव्हां अंदाज़ो करे सघो था असां अगरि सिंध में पाकिस्तान में उन टाइम इन एक्ट खे मंज़ूरु करायो आहे असेंबली मां, त केतिरी जाखोड़ कई हूंदी असां, त हू नंढी शख़्सियतूं त कोन हूंदियूं जंहिं स्ट्रगल कई, लखे करोड़ों माण्हुनि खे करोड़ रुपया ख़र्च कया हूंदा, MP MNAs खां, ब्यूरोक्रेसी सां ऐं लॉयर्स खां मशावरत कई हूंदी। ऐं इन व्हीलचेयर जी ताक़त तव्हां ॾिसो केतिरी ताक़त आहे कि इन्हनि व्हीलचेयर वारनि पाकिस्तान में हिकिड़ो रेवोल्यूशन खणी आया आहिनि। ऐं जीअं असां मिसाल कंदा आहियूं, मिसाल ॾींदा आहियूं, जॾहिं पाकिस्तान इंटरनेशनल ट्रीटी ते साइन कया, पोइ रेटिफाई कए, पोइ इन कानून जो हिसो असां ठाहियोसीं, त उन जाखोड़ जेकी कई जावेद रईस, डॉक्टर शेख तनवीर अहमद साहब, पोइ ॾींहुं राति जेकी महिनत कई आहे, हीउ कानून जो हिसो ठही वियो आहे। हाणे केतिरा ई ॿार फैज़ियाब थियनि था। त चवण जो मक़सदु हीअ आहे, जेको हॉस्पिटल जेको शइ ठही वई आहे, इन्हनि में माण्हुनि खे शऊर ॾियो कि हिते वञी इलाजु करायो, इन सेंटर में अची पंहिंजी ज़िंदगी ठाहियो, इन सेंटर में अचो जंहिं ते रैम खाइनि था, जिथे मायूसियुनि खे शिकस्त ॾेई ऐं तव्हांखे नया ख़्वाब ॾेखारे वेंदा आहिनि कि तव्हां हाणे न सिर्फ़ु क्लर्क
बल्कि तव्हां MP MNA ऐं सेनेटर ठही सघो था। तव्हां इन मैशत खे सपोर्ट करे इन पाकिस्तान जे झंडे खे, जीअं असां फ्रांस वियासीं 50,000 माण्हुनि जे विच में असां पाकिस्तान जो मेडल खटी झंडो लहरायोसीं, त इहा क़ाबिल फ़ख्र ॻाल्हि आहे। हैदराबाद में निकिरी फ्रांस में वञनि पिया, कराची मां निकिरी सॼी दुनिया वञनि पिया। हींअर आउं तव्हां सां ॻाल्हायां पियो, जॾहिं असांजी हिकिड़ी टीम कोरिया वयल आहे ट्रेनिंग लाइ विमेन जी, केरु तसवुरु करे सघे थो दूर अफ़्तादा एरियाज़ खां हितां वञी त हीअ सेंटर में हिकिड़ो रेवोल्यूशन खणी आया आहिनि। कंहिं लाइ? सिंध जी नियाणियुनि लाइ, जेके विमेन विद डिसेबिलिटियूं, सिंध जे ॿारनि लाइ, जीअं बिलाल आहे। असां लातादाद ॿारनि खे माज़ूर ॿार हिन खे स्कूल में एनरोल करायो आहे। त छा थींदो? असरु छा थींदो? 10-12 साल खां पोइ तव्हांखे उहो असरु नज़र ईंदो, जॾहिं उहो सोसाइटी में मूव कंदा, जॾहिं जीअं बिलाल चए पियो डॉक्टर ठहींदुसि, इंजीनियर ठहींदा ऐं ब्यूरोक्रेसी में वेंदा, त चेंज ऑटोमेटिक ईंदो। पोइ छा थींदो? उहो जेको माइंड सेट छा आहे कि वीचर वारे खे ॾिसी सवाब जी नियत सां उहो तासुरु ख़तमु थींदो। पोइ ज़हानत जी नज़र सां ॾिसियो वेंदो, जीअं असांजी नबी जी सुन्नत आहे। सही, बिल्कुलु तव्हां सही चयो। ज़रीना, तव्हां कॾहिं खां आहियो इन सेंटर में ऐं तव्हां यानी छा उते कयो? कुझु ॿुधायो असांजे नाज़रीन खे जेके तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि। छा सिखियो, छा तव्हां सिखिया वरिती उते? जी, मां ॿुधाईंदमि त 3 साल अॻु में मां मतिलबु डिसेबल न हुयमि, मां नॉर्मल तव्हां वांगुरु ज़िंदगी गुज़ारींदी हुयमि। 3 साल अॻु में ऐं मास्टर्स कयां पई ऐं लम्स यूनिवर्सिटी में मुंहिंजी मेडिकल में सिलेक्शन थी हुई, त तेॾीमहिल मूंखे हिकु डिज़ीज़ डायग्नोस्ट थी जंहिंजो नालो हो मायोपैथी, ऐं उनजो शिकार थी वियसि। उहा लखनि जी तइदाद में कंहिं हिकु पर्सन ते अटैक कंदी आहे। सो उनजो मां उहो यंग एज में कंदी आहे, अगरि कंहिंखे बि अटैक कंदी आहे त सो उनजो शिकार मां बि थियसि। मां हिकु बलोच कम्यूनिटी सां बिलोंग कंदी आहियां। उतां खां निकिरणु मुंहिंजे लाइ ऐं हिते तालीम वठणु हैदराबाद जे शहर में आसान न हो, काफ़ी चैलेंजिस हुया, लेकिन मुंहिंजा वालिदिन ॾाढा सपोर्ट कंदा रहिया। उन्हनि मूंखे मोकिलियो, तव्हां पंहिंजी आला तालीम हासिलु कयो। लेकिन जॾहिं मूंखे डिज़ीज़ डायग्नोस्ट थी त मतिलबु मां काफ़ी ट्रीटमेंट वग़ैरह करायमि, लेकिन मूंखे कोई फ़ाइदो न मिलियो। पोइ उनखां बाद में जेको असांजो इहो मुआशिरो आहे या सोसाइटी आहे जिते असीं रहंदा आहियूं, उते माण्हू अलॻि अलॻि कमेंट्स कंदा आहिनि त हीअ अॻु में ठीकु हुई, हाणे अचानक सां छा थी वियसि। मतिलबु सभु कंहिंजा जॾहिं मां उहे कमेंट्स ॿुधंदी हुयमि त मां मेंटली मतिलबु डिस्टर्ब थींदी हुयमि। ऐं काफ़ी ट्रीटमेंट कराइण खां बाद में मूंखे कोई फ़ाइदो न पियो मिले। मुंहिंजो जेको हलण जो स्ट्रक्चर हुयो उहो आहिस्ता आहिस्ता चेंज थींदो पियो वञे। पोइ उनखां बाद में मां मायूस थी वियमि, छो जो मां हिकु सोशल लाइफ गुज़ारियां पई, यूनिवर्सिटी, कॉलेज, हॉस्पिटल, लेकिन जॾहिं उते वञी मां पंहिंजो पाण खे मतिलबु ईअं अजीब मूंखे माण्हू ॾिसंदा कंदा थी अॻु में कीअं हूंदी, हाणे कीअं थी हले, त मतिलबु मां मेंटली डिस्टर्ब हूंदी हुयमि। उनखां बाद में मां ख़ुदि खे घर में महदूद करे छॾियो। 2 सालनि ताईं मां आइसोलेशन में हुयमि, मुसलसल घर में। एतिरो त मतिलबु घर खां मां कंहिं बि कम जे लाइ न वेंदी हुयमि, पंहिंजे ज़ाती कम जे लाइ बि न वेंदी हुयमि। ऐं उनखां अलावा मां जॾहिं इंटरव्यूज़ वग़ैरह ॾींदी हुयमि, इंटरव्यू में सिलेक्ट बि थी वेंदी हुयमि, त मूंखे इन लाइ जॉब न मिलंदी हुई त तव्हां डिसेबल पर्सन आहियो, तव्हांखे कीअं जॉब कंदव, तव्हां वञो घर में वञी आराम कयो। मूंखे इहे अहिड़ा कमेंट्स मिलंदा। पोइ जंहिंजी वजह सां मां मतिलबु थोरो गमज़दा थी करे घर में महदूद थी वियमि। 2 सालनि खां बाद में मूंखे हिकु पेज नज़र आयो फेसबुक में, हेम्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर जो। उनखां बाद में मूं लाल मोहम्मद जन सां राब्तो कयो। इन्हनि मूंखे घुरायो 2 सालनि खां बाद में। हाणे तव्हां इहो अंदाज़ो लॻाए सघो था त 2 सालनि में इंसानु केतिरी तकलीफ़ुनि खां गुज़रियो हूंदो। हिकु घर में 2 साल मुसलसल न मतिलबु कंहिं सां कम्यूनिकेशन बि छॾे ॾिनमि, सभु कुझु छॾे ॾिनमि। ऐं ईअं सम्झो त मां मतिलबु हिकु डिप्रेशन में वञी चुकी हुयसि, छो जो तव्हां कंहिंसां राब्तो न कंदव, तव्हां मुसलसल हिकु ई जॻह ते महदूद हूंदव, त तव्हांजी मेंटली सेहत जेकी आहे उहा डिस्टर्ब हूंदी, त तव्हां डिप्रेशन में वेंदव। ऐं डिप्रेशन में इहो सम्झी सघो था त इंसान खे अजीब ग़रीब ख़्यालात ईंदा आहिनि, ख़ुदकुशी जा, हिननि जा उन्हनि जा। ठीकु आहे, लेकिन मां उनखां बाद में सर लाल मोहम्मद सां मुंहिंजी इहा आख़िरी मतिलबु मां कॉल कयां थी, मां ॾिसां थी अगरि मां सेटिस्फाई थी वियमि त वेंदमि। लेकिन इन्हनि सभिनी में न मूंखे लॻंदो त मां ठीकु थी वेंदमि, छो जो मुंहिंजी ट्रीटमेंट हले पई। मूंखे इहो पंहिंजी डिसेबिलिटी खे मां एक्सेप्ट कोन कयो त मां ईअं थी सघां थी। ऐं हिकु ठीकु ठाक हलंदे बि माण्हू अचानक सां ईअं थी वञे त मतिलबु इहो तव्हां सम्झी सघो था त इन सदमे खे बि हिकु जेको बचपन खां हूंदो आहे न, त उहो मतिलबु उनजो ज़हन सेट थियल हूंदो आहे त मां आहियां ठीकु आहे। लेकिन कोई अचानक सां थी वेंदो आहे न, उहो जल्दी में इहो क़बूल न आहे करे सघंदो उनजो ज़हन त मतिलबु मां माज़ूर आहियां या थी सघां थी।
मूं 2 सालनि खां बाद में जॾहिं हिननि सां सर सां राब्तो कयो, सर मूंखे घुरायो, पोइ उन खां बाद में हिननि मूंखे चयो त तव्हां ज़रीना व्हीलचेयर ते वियो, ठीकु आहे, ऐं हिकु कामयाबु ज़िंदगी गुज़ारे सघो था, तव्हांजी एजुकेशन सुठी आहे। हिननि मूंखे ख़्वाबु ॾेखारिया, जेको हिकु विजन हूंदो आहे न, उमेदु ॾेखारी। पोइ मूंखे लॻो शायदि उमेद जी के बसि हिकु नंढड़ी किरण मूंखे नज़र आई। मां चयुमि ठीकु आहे, हाणे वैसे बि एॾो कुझु कयो आहे, घर में ई आहियां, ठीकु आहे, मां अचां थी। जिते सर्जन गाॾी मोकिलींदा ऐं पिक एंड ड्रॉप बि हिननि जे तरफ़ां ई हूंदो, सेंटर जे तरफ़ां। मां वेंदी हुअमि उते IT जो कोर्स कयुमि, ऐं उनखां बाद में जॾहिं मां हिननि सभिनी खे ॾिठो त हीअ व्हीलचेयरनि ते वेही करे हिकु कामयाबु ज़िंदगी गुज़ारनि था ऐं हिकु मतिलबु ख़ुशि लॻा पिया आहिनि, त मां छो नथी ख़ुशि थी सघां। उनखां बाद में सर मूंखे कराची सेंटरनि ते मोकिलियो ट्रेनिंग जे लाइ, नवाबशाह मोकिलियईं, ऐं सिंध खां ॿाहिरि लाहौर, इस्लामाबाद हेॾे बि मोकिलियईं। जॾहिं मूं उते बि ॾिठो त उते बि जेके वुमेन विद डिसेबल आहिनि, उहे सभु हिकु मतिलबु व्हीलचेयर ते वेही कामयाबु ज़िंदगी गुज़ारनि पिया। उन्हनि में कुझु डॉक्टर्स हुयूं फीमेल, ऐं उन्हनि खां अलावा कुझु ऑनलाइन कोर्स वग़ैरह कंदियूं हुयूं, ऑनलाइन अर्निंग कंदियूं हुयूं। उहे सभिनी खे जॾहिं मां ॾिठमि त मां सम्झमि त हा ठीकु आहे, हाणे मूंखे बि ज़िंदगी ईअं ई गुज़ारणु खपे। उन खां बाद में काफ़ी चैलेंजिस आया, लेकिन मूंखे व्हीलचेयर हलाइण न ईंदी, मां हिननि खे तंग बि ॾाढो कयो 2 साल ताईं सभिनी खे। ऐं उन्हनि जी कामयाबी इहा हुई त पोइ 2 सालनि खां बाद में मां हिते IT जो कोर्स कयो, ऐं उते आयल ट्रेनर जी पोस्ट ते मां अपॉइंटमेंट थी वियमि। ऐं इहो हुई मुंहिंजी मतिलबु मुंहिंजी पंहिंजी ज़ाती ज़िंदगी हलण खां व्हीलचेयर ताईं सफ़र मुंहिंजो ईअं हुयो। पहिरियां नॉर्मल मां व्हीलचेयर ते आहियां, ऐं हाणे मां चाहियां थी त मतिलबु मां उहे वुमेन विद डिसेबल जेके घरनि ताईं महदूद आहिनि, जेके ॿाहिरि नथा निकिरनि, जेके केरोलिंग करे घरनि में हलनि था, जिन में अवेयरनेस न आहे, मां नथी चाहियां त जीअं ज़िंदगी जंहिं अज़ियत मां जंहिं तकलीफ़ मां गुज़रियां उन मां ॿी का औरत गुज़रे। मां चाहियां थी मां उन्हनि जे लाइ कमु कंदी आहियां, ऐं उन्हनि खे एम्पावर कयां, उन्हनि खे ख़ुदि मुख़्तियार बनायां। मुंहिंजी अगरि एजुकेशन एतिरी ही मूंखे किथे जॉब न पई मिली सघे, मूंखे अगरि हर जॻह तां इन लाइ रिजेक्ट कयो वेंदो त तव्हां डिसेबल आहियो, त उन्हनि सभिनी माण्हुनि जो छा हाल हूंदो जेके हिकु घर ताईं महदूद हूंदा, जिन जी तालीम मैट्रिक हूंदी, प्राइमरी हूंदी, इंटर हूंदी। अगरि मास्टर्स वारी के हर को मोटाए पियो छॾे हेॾे वॾे शहर में, त ॿियनि जो छा हाल हूंदो। त मां इन लाइ उन्हनि जे वुमेन विद डिसेबल लाइ कमु कंदी आहियां, ऐं मां चवंदी आहियां त अहिड़ा सेंटर हर जॻह ते हुजनि, छो जो इहो ई आहे जितां मां जीअं सिखियो, मुंहिंजा वालिदिन मुंहिंजी वजह सां परेशान हूंदा, मुंहिंजी फैमिली मुंहिंजी वजह सां परेशान हूंदी, ऐं एतिरो असां मेंटली डिस्टर्ब हूंदासीं, असां पंहिंजी ज़ाती जॻह उते छॾीसीं, असां हिते जी हैदराबाद में शिफ्ट थी वियासीं, त सिर्फ़ु असांखे ज़हन खे सुकून हुजे, मां ठीकु हुजां। मुंहिंजे वालिदिन चयो बसि तूं जिते ख़ुशि हुजे, असां चाहियूं था मतिलबु उते असां तोखे शिफ्ट कयूं, पाण बि उते शिफ्ट थियूं था, पंहिंजी ज़ाती जॻहियूं ज़मीनियूं सभु कुझु छॾे असां हिते आयासीं हैदराबाद में, हिते दुबारा खां शिफ्ट थियासीं। ऐं छो जो मूंखे लॻे पियो त हैदराबाद जी जेकी अवाम आहे ॾाढी प्यारी आहे, ॾाढी कोऑपरेटिव आहे, ऐं उहा महसूसु थियणु न ॾींदी आहे कंहिंखे त तव्हां डिसेबल आहियो। ॻोठनि में जेके रूरल एरियाज़ हूंदा आहिनि, जेकी कम्यूनिटीज़ हूंदियूं आहिनि, उते अगरि तव्हां हलंदा आहियो त तव्हांखे माण्हू ॾिसंदा आहिनि, लेकिन तव्हां जॾहिं हली हली वेंदा वापसि वरी वापसि तव्हांखे ॾिसंदा आहिनि, छो जो उहे असांखे फिज़िकली एक्सेप्ट कंदा आहिनि, उहे असांखे मेंटली एक्सेप्ट न कंदा आहिनि। अगरि असां व्हीलचेयर ते आहियूं, असां रस्तो क्रॉस कयूं था, त हू फिज़िकली इहो कंदा त असांखे व्हीलचेयर खे थोरो क्रॉस कराए ॾींदा त भई ठीकु आहे, हीउ रस्तो सही न आहे हितां खां, लेकिन हू हुननि जो ज़हन असांखे क़बूल न आहे कंदो। त मां उन्हनि औरतुनि जे लाइ कमु थी कयां, वुमेन विद डिसेबल आहिनि, त मां चाहियां थी उहे ख़ुदि मुख़्तियार थियनि, उहे ॿाहिरि निकिरनि। अहिड़ा सेंटर सिर्फ़ु सिंध में नहीं, पूरे पाकिस्तान में हुजनि, छो जो अचानक सां जेके औरतूं जा ॿार हुजनि, मर्द हुजनि, कोई बि एक्सीडेंटली डिसेबल थी वञनि था, या उन्हनि सां को अहिड़ी डिज़ीज़ डायग्नोस्ड थिए थी, त उन्हनि जो छा थींदो अगरि अहिड़ा सेंटर न हूंदा। त मां बि त उन ई अज़ियत मां तकलीफ़ मां गुज़रियां, त मां मतिलबु तव्हांजे चैनल जे थ्रू इहो ई मैसेज सभिनी खे ॾींदुमि त अहिड़ा चैनल, अहिड़ा इदारा हर जॻह ते हुजणु खपनि। हैदराबाद में एतिरी अवाम आहे, उन लाइ इहो हिकु सेंटर काफ़ी न आहे, हर जॻह ते अहिड़ा सेंटर हुजणु खपनि। बिल्कुलु सही। लाल मोहम्मद बलूच साहब, तव्हांखे एतिरो हौसलो कीअं आयो? गर तुम मेरी आवाज़ में आवाज़ मिला दो तो देख तेरे शहर में क्या हो नहीं सकता। राहत अंदूरी साहब जो हिकिड़ो शेर है, तूफ़ानों से आँख मिलाओ सैलाबों पर वार करो, तूफानों से आँख मिलाओ सैलाबों पर वार करो, मल्लाहों का चक्कर छोड़ो तैर के दरिया पार करो। मुंहिंजो ताल्लुक़ मीर पुखास सां हो, ऐं हिकिड़े ॻोठ सां हो, ऐं हिकिड़ो इंतिहाई ग़रीब फैमिली सां हुअसि, बट शुरू खां ई हिकिड़ी फील हूंदो हो की असांखे
विद डिसेबिलिटी जे करे जीअं मुआशिरे सां कटियल असां फील कंदा हूंदा हुयूं त ईअं न थियणु खपे। असांखे पंहिंजी राइट्स लाइ जागोड़ करणु खपे। पोइ हिकिड़ो इंतिहाई ग़रीब बिल्कुलु सही। मां इंटरप्ट थी कयां, भले सभु असां पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू रखूं था। असांजी ब्रेक जो टाइम थियो आहे। जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहे थियो, असां था वञूं नंढड़ी साई। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदो बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा ऐं थधिड़े थधिड़े सुबुह जे पहर में तव्हांखे मज़ो बि अची रहियो हूंदो। जीअं त मां चवंदसि समूह साहब खे त अदा तव्हां असांखे हाणे छा था ॿुधायो? असांजी सिंध धरती जो तमामु बहितरीनु शहर आहे, मखदूम तालुल मौला जो ॿोल आहे, उहो तव्हांखे जॾहिं बि ख़ुशीअ जे पहर में रहियासीं, ज़माने जे ख़ातिर ॼण नज़र में रहियासीं। न मंज़िल मिली न की थक भॻो, सॼी उमिरि ॼण सफ़र में रहियासीं। पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी ओ कंहिंसां ॻाल्हि कयां, कंहिंखे दाह ॾियां, कंहिंसां ॻाल्हि कयां, कंहिंखे दाह ॾियां। पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी, पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी, कंहिंसां ॻाल्हि कयां, कंहिंखे दाह ॾियां। ओ अल्लाह कंहिंसां ॻाल्हि कयां, कंहिंखे दाह ॾियां। अचो सभ को पंहिंजा सूर सले, मुंहिंजे सूरनि जी न को समझले। हाय अचो सभ को पंहिंजा सूर सले, मुंहिंजे सूरनि जी न को समझले। तने मोहब्बत जे मज़कूरनि जी, तने मोहब्बत जे मज़कूरनि जी, कंहिंसां ॻाल्हि कयां, कंहिंखे दाह ॾियां। हो कंहिंसां ॻाल्हि कयां, कंहिंखे दाह ॾियां। सब मूं वटि दिल विंदेराइनि था, ओ पंहिंजा पंहिंजा बोल ॿुधाइनि था। सब मूं वटि दिल विंदेराइनि था, पंहिंजा पंहिंजा बोल ॿुधाइनि था। तन अछनि कारनि भूरनि जी, तन अछनि कारनि भूरनि जी, कंहिंसां ॻाल्हि कयां, कंहिंखे दाह ॾियां। हो कंहिंसां ॻाल्हि कयां, कंहिंखे दाह ॾियां। छो थो करीमी मूं
तूं सारी सरसण जी तालिब मौला सां करी ना हक मिठानी ओ तुंहिंजा 2-3 ॾींहं मुंहिंजी सारी ज़िंदगी ओ दिल वारी वेदन खे छा कयां ए तालिब मौला काॾे वञा ऐ दिल वारी वेदन खे छा कयां ऐ तालिब मौला काॾे वञा हिन इश्क संदे आशूरन जी हिन इश्क संदे आशूरन जी कंहिंसां ॻाल्हि कयां कंहिंखे दाह ॾियां अल्लाह कंहिंसां ॻाल्हि कयां कंहिंखे दाह ॾियां पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि कयां कंहिंखे दाह ॾियां ओ कंहिंसां ॻाल्हि कयां कंहिंखे दाह ॾियां तमामु बहितरीन तमामु तव्हां असांखे सुठी वाइब ॿुधाई वसीम समो बिलाल तव्हां ॿुधायो असांखे मूंखे त तव्हांजो ॻाल्हाइण त ॾाढो पसंदि थो अचे ॾाढो वणे थो ऐं बिलाल बि एॾो बहादुर छोकिरो ॿारड़ो बिलाल तूं ॿुधाए त तूं पहिरीं घर में हूंदो हुए हाणे तूं सेंटर में आहीं त हाणे केॾो फ़र्क़ु थो महसूसु थिए ऐं सेंटर में सुठो थो लॻे घर में ऐं छा छा सिखियो आहे सेंटर में तो हाणे सेंटर वेंदो आहे त ईअं मूड न थींदो त घर वञूं हुते असांजी व्हीलचेयर आहे घर वेंदो आहे मुंहिंजो फ्लैट आहे असांजो मथे इलाही 4 फ्लोर त तंहिंजे करे लही न सघंदो अटेंडेंट बि माना सेंटर ताईं ईंदा आहिनि त तंहिंजे करे आउं चवंदो त असां घर बि एड्रेस ॾींदासीं इनशाला ऐं व्हीलचेयर बि पंहिंजी वठंदमि मां ऐं मूंखे सेंटर ताईं व्हीलचेयर आहे अलाउ ऐं ॿाहिरि न आहे ऐं गप में आहे होॾे मींहं में ख़राबु थी पवंदी ऐं डायरेक्टली इलाही इलेक्ट्रिक उहो आहे माना मुश्किल आहे बिलाल तो जहिड़ा तव्हां जहिड़ा ॿारड़ा जेके घरनि में आहिनि जेके ॿाहिरि नथा निकिरी सघनि ऐं सेंटरनि में न आहिनि जीअं तव्हां आहियो त तव्हां उन्हनि खे छा चवंदो ॿारड़नि खे उन्हनि खे चवंदमि त हिमत न हारनि हिमत पंहिंजो हौसलो आहे सही आहे ऐं पाण खे पाकिस्तान खे चेंज करिणो आहे मुंहिंजो हिकिड़ो ग्रुप ठहियलु आहे पंहिंजे दोस्तनि जो हुते सेंटर में ऐं मां असांखे हिमत न हारणु घुरिजे असां हिमत हारींदासीं त पोइ असांखे केरु कंदो ऐं असां हिमत असां उनखे मां पेरेंट्स खे मैसेज थो ॾियां त उन्हनि जेके पंहिंजे ॿारनि खे घर में मुक़यद कंदा आहिनि उनखे ओतिरे ताईं महदूद कंदा आहिनि त असां उन्हनि खे सेंटर में आणनि ऐं उन्हनि खे सुठी तालीम ॾियनि सेंटर में नथा आणनि या परे आहिनि उनखे सुठी तालीम ॾियनि उनखे सुठी व्हीलचेयर ॾियनि उनखे हेठि घर वठी ॾियनि पाण जीअं उहे एक्सिबल थी वञनि तमामु ख़ूब ज़बरदस्त असांखे बिलाल ॿुधायो बिलाल ॿियो छा ॿुधाईंदो असांखे बिलाल अच्छा ॿुधाए बिलाल मिट्टी में मिला दोगे जुदा हो नहीं सकता मिट्टी में मिला दोगे जुदा हो नहीं सकता अब तुझसे बावफा हो नहीं सकता अगर तुम मेरी आवाज में आवाज मिला दो फिर देख तेरे शहर में क्या हो नहीं सकता ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत बिलाल तो त ॾाढो सुठो ॿुधायो ॿियो शेर ॿुधाईंदे बिलाल जी ॿुधायो बेटा कितना अजीब है फलसफा जिंदगी का कितना अजीब है फलसफा जिंदगी का दूरियां सिखाती है नजदीक है क्या होती है हर रोज गिर कर भी मुकम्मल खड़े ए जिंदगी देख मेरे होंठ से तुझसे भी बड़े वाह अच्छा ॻाल्हि कजे भई बिलाल जी बिलाल त ॾाढो सियाणो आहे अहिड़ा सुठा सुठा शेर पियो ॿुधाए जेके असांखे बि नथा अचनि असांखे सिखणु घुरिजे तोखां बिलाल अच्छा ॿुधाए इसी बाग सुणा असां कई गुलामी इसी बाग सुणा असां कई गुलामी असां जंहिंखे चाहियो से पखी विया उॾामी ॾाढो सुठो बिलाल ॾाढो सुठो ॾाढा तुंहिंजा असांखे शेर वणिया सोच वणी एॾो ज़हीन ॿारड़ो असां सां गॾु आहे ऐं इहो असां लाइ इत्साह आहे असां जेके नाज़रीन बि ॾिसी रहिया आहिनि उन्हनि लाइ बि
हौसलो आहे हिकिड़ो हेॾो नंढड़ो ॿारड़ो ऐं हू पंहिंजो डिसेबल आहे उनजे बावजूदि एॾो हौसलो एॾो ॻाल्हाइणु जेको एॾो ॻाल्हाए पियो जेके असांजा ॿार घरनि में वेठा आहिनि जेके डिसेबल न आहिनि उहे बि एतिरो नथा ॻाल्हाए सघनि एतिरी शाइरी नथी अचे सो तव्हांखे बसि जस हुजे भलो साहब तव्हांजो शागिर्द आहे बिलाल जे त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो असां था वञूं न्यूज़ ब्रेक ते वेलकम बैक नाज़रीन मां तव्हांजी पंहिंजी सैयद सद बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में तव्हां सां गॾु जी त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो ऐं तव्हां असांजे प्रोग्राम में तव्हां लाइ रूह जी ग़िज़ा राग बि आहे उहो बि ॿुधी रहिया आहियो ऐं असांजी महिमाननि जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया आहियो जीअं त नाज़रीन मां चवंदी हलंदसि त जेको हौसलो आहे उहा वॾी ॻाल्हि आहे उहो हाराए थो वेहे जेके अहिड़ियूं अहिड़ियूं हडल था अचनि ज़िंदगी में नाकामियूं थियूं अचनि अगरि हौसलो आहे त उन जे साम्हूं इहे शयूं कुझु बि न आहिनि ऐं जेको असांजी ही सिंध आहे उन में 90 लख जेके माण्हू आहिनि उहे डिसेबिलिटी जो शिकार आहिनि पर सेंटर कराची में कुझु आहिनि ऐं हैदराबाद में आहे त मां चवंदी हलंदसि त पोइ ॿिया जेके माण्हू आहिनि ॿार आहिनि त उहे कीअं हूंदा घरनि में उन्हनि जो छा हाल हूंदो सो ॿिया बि हुअणु खपनि सेंटर त असांजा जेके डिसेबल माण्हू आहिनि ॿारड़ा आहिनि उन्हनि सेंटरनि में हू सिखी सघनि कुझु पिराए सघनि ऐं हौसलो त भई इलाही आहे असांजे माण्हुनि में सिंधियुनि में पाकिस्तान जे माण्हुनि में बि इलाही हौसलो आहे जीअं त ज़रीना साहिबा तव्हां ॿुधायो त तव्हां छा चवंदो असांजे जेके ॿियूं विमेन आहिनि जेके लेडीज़ आहिनि या नंढड़ियूं ॿार आहिनि जेके घरनि ताईं महदूद आहिनि त उन्हनि खे त हू हौसलो कीअं पैदा कनि या उन्हनि खे छा करणु घुरिजे जी मां पहिरियां त इहो चवंदमि त उन्हनि खे पंहिंजी फैमिली सपोर्ट करे स्टार्टिंग जॾहिं तव्हांजो शुरू जेको थिए थो न अगरि तव्हांखे फैमिली सपोर्ट न आहे त पोइ मतिलबु तव्हां कुझु बि नथा करे सघो अगरि फैमिली असांखे सपोर्ट करे न त असांजो थोरो हौसलो बुलंद थींदो आहे असांजो कॉन्फिडेंस थोरो मतिलबु अप थींदो आहे उन खां बाद में तव्हां जॾहिं उतां घर खां निकिरो था न पोइ तव्हांजी असुलु ज़िंदगी शुरू थिए थी इन लाइ पहिरियां फैमिली जो मतिलबु स्ट्रॉन्ग हुजणु लाज़मी आहे उन्हनि जी सपोर्ट उन ॿार खे हुजणु खपे वालदेन उन्हनि खे सपोर्ट कनि छो जो अगरि उन्हनि जा ॿिया ॿार 5 नॉर्मल आहिनि उहे त मतिलबु कीअं बि करे अॻिते वधी वेंदा निकिरी वेंदा लेकिन जेको ही ॿार तव्हांजे वटि अगरि डिसेबल ॿार आहे उनखे तव्हां सपोर्ट कयो उनखे सपोर्ट जी ज़रूरत आहे उनखां बाद में जेके टीचर आहिनि उहे स्कूलनि में जेके हूंदा आहिनि उहे बि इन्हनि ॿारनि खे एडमिशन ॾियनि त जीअं उहे ॿार अॻिते हली उहे बि असांजे पाकिस्तान जो असासो आहिनि त उन्हनि खे एडमिशन्स वग़ैरह ॾियणु खपे छो जो ज़्यादातर स्कूलनि में एडमिशन्स वग़ैरह अहिड़नि ॿारनि खे कोन ॾिनी वेंदी आहे छो जो हू शायदि रिस्पॉन्सिबिलिटी कोन संभाले सघंदा आहिनि हुन ॿार जी त धकु न लॻी वञे किरी न पवे या उन लाइ उन ते एक्सेसिबिलिटी न हूंदी आहे जो हू व्हीलचेयर समेत क्लासनि में वञे वाशरूम ताईं वञी सघे इन जी वजह सां उन्हनि खे एडमिशन कोन ॾिनी वेंदी आहे त उस्तादनि खे बि इहो सम्झणु खपे त अहिड़ो असां वटि एक्सेसिबिलिटी वारा स्कूल हुजनि कॉलेज हुजनि जॾहिं 2018 में हिकु लॉ पास थियो हुयो डिसेबिलिटी लाइ त उन में इहो लिखियो वियो हुयो त तव्हां वटि जेके बि ॿार हूंदा उहे सभु इंक्लूसिव सोसाइटी मतिलबु सभु बराबरि हूंदा उन में जेके एबल डिसेबल आहिनि सभु उहे बि हिकु जेतिरो हूंदो कंहिंखे वधीक कंहिंखे घटि कोन सम्झियो वेंदो त उनखे ॾिसण खां बाद में ऐं हाणे मां तव्हांजे हिन चैनल जे थ्रू उन्हनि खे इहो ई चवंदमि जेके फीमेल्स आहिनि त उहे अचनि अगरि हैदराबाद में असांजे हीअ चैनल ॾिसी रहिया आहिनि त उहे अचनि असांजे सेंटर ते उन्हनि खे IT जो कोर्स करायो वेंदो आहे उन्हनि खे हिकु टाइम जो लंच ॾिनो वेंदो आहे गाॾी जी पिक एंड ड्रॉप फ्री में हूंदी आहे आर्ट ऑफ डेली लिविंग जीअं सर्जन ॿुधायो आहे त उहा ॾिनी वेंदी आहे उन्हनि जो जेको कॉन्फिडेंस आहे उहो मतिलबु अप कयो वेंदो आहे छो जो उन्हनि जो मुसलसल घर में रही करे उहो मतिलबु थी वेंदा आहिनि ऐं उन्हनि खे अगरि हू ब्यूटी पार्लर आहे त ब्यूटी पार्लर में उन्हनि खे मतिलबु आहे अगरि नॉलेज त उन्हनि खे उहो खोलियो ॾिनो वेंदो सिलाई सेंटर उन्हनि खे ॾिना वेंदा उन्हनि खे ज़िंदगी जी तरफ़ आणियो उन्हनि खे हिकु जॻह ते न महदूद थियो ज़िंदगी मतिलबु ॾाढी प्यारी आहे छो जो जॾहिं मां घर में हूंदी हुयमि न मूंखे लॻंदो त इहा ज़िंदगी आहे लेकिन उहा ज़िंदगी जेका मां नॉर्मल गुज़ारे आई आहियां मूंखे नथो लॻे त उहा मुंहिंजी ज़िंदगी हाणे मां चवां थी त असुलु ज़िंदगी मुंहिंजी इहा जिते मां हिननि माण्हुनि जे लाइ कमु कयां पई ठीकु आहे इहा ई ज़िंदगी आहे ऐं इन जी बि मतिलबु मां क्रेडिट लाल मोहम्मद खे ई ॾींदमि छो जो मां हिकु मायूस ज़िंदगी खे अगरि दुबारा खां हिननि जी करे त उहे सर्जनी आहिनि इन्हनि जा वॾा एहसान आहिनि असांजे मथां
ऐं इहे असांजा मोहसिन आहिनि, इन्हनि मूंखे हिकु उमेदु ॾिनी हुई त तव्हां यकीन कयो, मां जॾहिं आई हुयमि त सिर्फ़ु चयो त हिकु वक़्तु ईंदो तव्हां ॻाल्हाईंदो ऐं मतिलबु दुनिया ॿुधंदी। पहिरियों मां ॻाल्हाईंदी हुयमि न, सिर्फ़ु मुंहिंजी फैमिली ॿुधंदी हुई, उहा ई मुंहिंजो ॻाल्हाइणु ॿुधंदी कंदी, ॿियो कोई कोन ॿुधंदो। लेकिन हाणे जॾहिं मां ट्रेनिंग्स ते इस्लामाबाद वेंदी आहियां, पूरे पाकिस्तान में वेंदी आहियां, त मां ॻाल्हाईंदी आहियां ऐं माण्हू हज़ारनि जी तइदाद ते वेही ॿुधंदा आहिनि, त उनजो क्रेडिट सिर्फ़ु लाल मोहम्मद खे ई वञे थो। अगरि हीअ न हुजनि हा त हिननि असांखे हौसलो न ॾिनो हुजे हा, या असांखे उन डिसेबिलिटी जे हवाले सां न ॿुधायो हुजे हा, त शायदि असां हेॾो अॻिते न वधी सघूं हा। छो जो अगरि कोई डिसेबल न हूंदो आहे न, त उहो उन्हनि माण्हुनि जे मुतलिक़ सोचींदो बि न आहे। जीअं मां कोन हुयमि या मुंहिंजी फैमिली में कोई न हुयो, त असां न सोचींदा हुआसीं उन्हनि जे मुतलिक़। जॾहिं थियासीं तॾहिं असांखे ख़्यालु आयो त हाणे हिननि जे लाइ कुझु करणु खपे, हाणे हिननि जे मुतलिक़ सोचणु खपे। तमामु बहितरीन। बलोच साहब, भला एॾो इत्साह, एॾो हौसलो कीअं आयो तव्हांखे? इहो ज़रूरत एजादी मां हूंदी है। ऐं मैं एक पैगाम में उर्दू में दूंगा ना, ये जो बच्चे यहाँ बैठे हुए हैं ना, हम वो कम्युनिटी हैं जो अपने पास्ट के काम से इंतहा दर्जे के मुतमईन हैं। और ये बच्चे इस वक्त बड़े लकी हैं कि ये लोग कस्टमाइज व्हीलचेयर्स पर ऑनलाइन ट्रेडिंग के जरिए आईटी पे काम कर रहे हैं और दुनिया हम उनको तैयार कर रहे हैं दुनिया के साथ कदम से कदम मिलाने पे। मैंने अभी जैसे बयान किया कि अभी हम यहाँ बैठे हुए, हमारी टीम कोरिया में एक डेलीगेशन गया हुआ हमारा डिसेबिलिटी पे काम करने के लिए। अच्छा, ये हौसले की आप बात करते हो, जब हम छोटे से तो हम क्रोलिंग करते थे, हाथों पे चलते थे लाइक ए डॉग, और जब लोगों में अवेयरनेस नहीं होती थी, हम रोज मरना रोज जीना, रोज मरना रोज जीना। हमें रब्बे काबा की कसम, हमें डिसेबिलिटी से कोई मसला नहीं है, अभी भी कह रहा हूं नहीं है, लोगों के रवैये से मसला होता है। जरीना की ने जो बात की ना, जरीना की शायद पॉइंट आप समझ नहीं पाए। जरीना जब 3 साल पहले हैंडीकैप हुई, ये आइसोलेशन में क्यों गई कि जो आने वाली औरत, जो आने वाला शख्स, उसका सब्जेक्ट सिर्फ जरीना होते थे। हाय छा गुनाह थी वियो, हाय इन्हें के छा थी वियो, जवान छोकरी को गुनाह कयो दो, इसकी वजह से ये परेशान, इसके पेरेंट्स परेशान, घर वाले परेशान, मामू परेशान, पुपिया परेशान, खानदान के लोग परेशान, इससे रिलेटेड 300-400 लोग परेशान। अब मुझे बताओ, चलता पड़ता शख्स अगर अचानक से हैंडीकैप हो जाता है, ऐसे सेंटर ना हो, तो वो अच्छा ज़हन तो हमने ज़ाया कर दिया। तो हम जो काम कर रहे हैं ना, फख्र से, बड़े वसूख से हम कह रहे हैं, असा जो कम कयूं पे ना, असा उन्हनि पर्सन विद डिसेबिलिटीज़ के जो मायूस हुआ, मायूसियुनि खे शिकस्त ॾेई अॼु फख्र खां ई चाहियां थो, सुमेरा अॼु वञी अॼु मैनेजर जी पोस्ट ते वेठी आहे बिकॉज ऑफ इंडिपेंडेंट लिविंग सेंटर। अगर आयशा वञी मैनेजर जी पोस्ट ते वेठी आहे, बैंकनि में कमु करे पई, ऑनलाइन ट्रेडिंग करे पई, ॿार असांजा 4,500 माण्हू ट्रेडिंग करनि पिया, जॉब करनि पिया, वठण वारा ॾियण वारा ठही विया आहिनि बिकॉज ऑफ इंडिपेंडेंट लिविंग सेंटर। अहिड़ा हौसला अचणु खपनि। असांजे सिंध में इंतिहा दर्जो जो टैलेंट आहे, इंतिहा दर्जो जो टैलेंट आहे। ऐं दस्त बर्दाश्ता रिक्वेस्ट कंदुसि उन सोशल वर्करनि खे कि प्लीज़ प्लीज़ उन सोच के चेंज कयो। तव्हां जेको राशन ॾींदा हूंदा आहियो, तो आप लोग जो ज़कात के चेक दे रहे होते हो, अच्छे खासे हौसलामंद लोगों को हम लोग बेघर बना रहे होते हैं। आप उस राशन की जगह, उस ज़कात के चेकों की जगह, आप यकीन जाने उनको छोटे छोटे कारोबार खुलवा के दे दें। आप उसकी जगह बिलाल जैसे लोगों को इलेक्ट्रिक व्हीलचेयर दे दें, तो बिलाल इलेक्ट्रिक व्हीलचेयर से घर से स्कूल, स्कूल से घर आके जाकर 10-12 साल बाद वो डॉक्टर तो बन जाएगा। तो मेरा ये सिंध जो पीछे है आज, इससे लोग तरस खाया करते थे, यही सिंधी हमारे जो लोग हैं पूरी दुनिया में जा रहे हैं ना। 4 साल की मेहनत के बाद अगर हम ये पैगाम पूरी दुनिया में फैलाने में कामयाब हो गए, अगर सुमेरा मुझे ये कह रही है सर मेरे ख्वाबों की तकमील हो गई है, अगर आयशा ये कह रही है, तहा ये कह रहा है, मतीन ये कह रहा है, जरीना ये कह रही है, बिलाल ये कह रहा है, लोग ये कह रहे हैं सर अब हमने जीने का ढंग सीख लिया है, तो इसका मतलब इस कॉन्सेप्ट में, इस विषय में ताकत है ना। इस ताकत को हमने हैदराबाद से निकालकर लाड़काना लेके जाना है, इस ताकत को हमने हैदराबाद से निकल के मीरपुर खास लेके जाना है, इस ताकत को हमने सखर लेके जाना है, दूर एरियाज में लेके जाना है। जब 90 लाख की हम बात करते हैं, इसका मतलब कितनी जिंदगी अपने मौत का इंतजार कर रही है। मैं इधर बैठा हुआ हूं, आज मेरा दिल रो रहा है जब मैंने सुना कि अवैस की डेथ हो गई है।
इस वजह से कि अवैस की मस्कुलर डिस्ट्रॉफी थी, गवर्नमेंट ने अपना रोल अदा नहीं किया, अवैस की मस्कुलर डिस्ट्रॉफी थी, सोशल वर्कर ने अपना रोल अदा नहीं किया। अवैस को अगर वक्त पर इलेक्ट्रिक व्हीलचेयर मिल जाती, अवैस आज जी रहा होता। अवैस को अगर वक्त पर उसकी नीड पूरी हो जाती और अवैस अच्छा जहन जाया नहीं होता। तो मैं उस अवैस को जाया होने से बचा रहा हूं। 90 लाख सिंध के पर्सन विद डिसेबिलिटीज, उन कौम परस्त अशखास से, लीडरों से भी कह रहा हूं कि आप अपने डिसेबिलिटी विंग बनाएं। 3.5 करोड़ अफराद माजून आपके वोट हैं, उन पे काम करो। मैं कह रहा हूं, आप कौम परस्त लोगों से कह रहा हूं करें काम। उलमा कराम से कह रहा हूं, और मैं कराम को मैं एक पैगाम ये देना चाह रहा हूं, सर आप लोगों से बहुत बड़ी गलती हुई है। आप लोगों ने हदीस जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की है कि फतेह मक्का के टाइम पर जब हमारे नबी ने एक मदीने का अमीर सिलेक्ट करना था, सहाबा कराम की बड़ी तादाद सामने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सामने बैठी हुई थी और कहा गया कि एक ऐसा जहन तलाश करो जो मदीने की तरक्की में किरदार अदा कर सके, जो मदीने के लोगों की जिंदगी में आसानी पैदा कर सके, जो मदीने के लोगों को तरक्की की राह पे गामजन कर सके, जो मदीने के लोगों को दुनिया के दूर अफ्तार कोने में लेके जाए और एक नया विजन दे सके। तो उस टाइम सहाबा कराम की मशवरत के बाद तय ये हुआ, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फैसला ये किया कि हज़रत अब्दुल्ला एक नबीना सहाबी थे, उस सहाबी को मदीने का अमीर बनाया गया है। तो हमने इतना बड़ा लेसन हमारे कभी उलमा कराम ने याद कराया। मुझे 44 साल की उम्र के बाद एक बुद्धिस्ट शख्स कह रहा है कि आपने नबी ने ये किया है, तो मेरे लिए ऐसा मुसलमान एक हैरत की बात थी कि मेरी 44 साल मेरी उम्र है, मेरे को इस हदीस का नहीं पता था। तो खुतबों में इन चीजों को बताओ कि मेरे नबी का जो विजन था वो ये था कि अगर कामयाब होना ना तो हमारा इस्लाम में क्या है, कामयाब होने के लिए सिर्फ क्या है, तकवा और जहन होना चाहिए। नाबीना होना, डिसेबिलिटी होना कोई मैटर नहीं करता। हम ये कह रहे इतने प्यारे लोग हैं, इतनी प्यारी बच्चियां हैं, इनको इस विजन पे लगाओ। आप देखो, अंदाजा नहीं कर सकते। फिर मेरा ये मेहरान टीवी के जरिए जो पैगाम जाएगा, सिंध जो हमारा तरक्की की राह पे गामजन होगा, तो हम बड़े फख्र से कह सकेंगे कि ये वो बच्चे थे जो मेहरान टीवी पे आया करते थे, आज ये पूरी दुनिया को जाकर सर कर रहे हैं, आज ये पूरी दुनिया के लोगों को जाकर ट्रेनिंग करा रहे हैं। ये वही तो जरीना थी ना जो 3 साल पहले मौत मांग रही थी, आज पूरे पाकिस्तान को जाकर ट्रेनिंग करा रही है। तो ये मिसालें हम दे रहे हैं ना आपको। हम तो ये नहीं कह रहे आप चलो मेरे साथ, में हजारों मिसालें सिंध के अपने शागिर्दों की दे रहा हूँ, चलो आपको दिखाता हूँ। इसका मतलब इस विजन को स्ट्रेंथन करना है। मैं अगेन शुक्रगुजार हूँ मेरे इन तमाम दोस्तों का, खास तौर पर डॉक्टर शेख तनवीर अहमद साहब का, जावेद रईस साहब का, कि उसने इस पैगाम को सिंध के दूर अफ्तादा एरियाज तक हम तक पहुंचाया। और आज हम अपने फख्र से बड़े कहते हैं हमारे सिंधी लोग आगे बढ़ रहे हैं। तमाम जबरदस्त। हाँ बिलाल, तव्हां ॿुधायो त तव्हां कहिड़ा ड्रामा ॾिसंदा आहियो या कहिड़ा बुक्स पढ़ंदा आहियो, ॿियूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि तव्हां जूं? सिंधी पढ़ंदो आहियां। सिंधी मूंखे किताब ज़्यादा वणंदा आहिनि, पुराणे ज़माने ॻाल्हियूं, उन्हनि जा बेत वग़ैरह। बिलाल खे को बेत यादि आहे सिंधी जो? न यादि? पोइ छा यादि आहे, कहिड़ो बेत यादि आहे? उर्दू जो यादि आहे? न मूंखे यादि न आहे। आपके दोस्त है ना वज़ीर आला साहब? अच्छा, बिलाल ड्रामो कहिड़ो ॾिसंदो आहे? इलाही ॾिसंदो आहियां। कोन ॾिसंदो आहे बिलाल ड्रामो? इलाही ॾिसंदो आहियां। कहिड़ा ड्रामा ॾिसंदो आहे बिलाल? इलाही नाणी। नाला ॿुधाए ड्रामनि जा। ऐं बिलाल, तव्हांजो निक नेम लेडी किलर आहे, पोइ त लेडी किलर खे त डायलॉग बि यादि हूंदा? न मुर्शिद अल्लाह। एतिरा यादि। अच्छा, बिलाल कंहिं रखियो निक नेम जेको तव्हांजो लेडी किलर आहे? ये सर रखियो। अच्छा, सर रखियो, वाह वाह। अच्छा बिलाल, वज़ीर आला आपके दोस्त है ना, बताओ? वज़ीर आला मुंहिंजो दोस्त आहे, मां हुन सां कराची में मिली बि आयो हुयमि। रिक्वेस्ट करो सर सां मां रिस्पेक्ट तो कयां त सर असांजे लाइ रैम्प्स ठाहे ऐं असां हुन ते चढ़णियूं मॉल्स ते, शॉपिंग मॉल्स ते, बैंकिंग ते। ऐं रैम्प्स ईअं न हूंदियूं, हाणे सिर्फ़ु टेबल आहे, जॾहिं रैम्प्स ठहंदी त उन कैमरा ताईं। ऐं स्लोप जेको हूंदो आहे न, उहो गाॾी जे लाइ हूंदो आहे। जीअं हाणे ॿाहिरि ठहियल आहे गाॾी जे लाइ, उहो स्लोप आहे। ऐं जेकी रैम्प आहे उहा डिघी हूंदी आहे ऐं उहा इलाही हूंदी आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि बिलाल। जीअं त असांखे हाणे वसीम समो साहब असांखे कुझु ॿुधायो तव्हां, ऐं छा था ॿुधायो असांजे नाज़रीन तव्हांखे ॿुधण था चाहिनि? तमाम खूबसूरत शायरी आहे जी जी, बिस्मिल्लाह। वो तव्हां याद पेश कयो।
जॾहिं शाम पाछन खे वेढ़े छॾे, जॾहिं दर्द यादूं सहेड़े छॾे, तॾहिं चंड खे तूं न्यापो कजां, अञा हसरतुनि जा ॾिया था ॿरनि, अंदर खे आसरा अञा था रहनि, असां वक्त जी चीच नाहे छॾी, हली आ ज़िंदगी एॾी नाहे वॾी, वक्त जी चीच में हो ज़िंदगीअ जो छलो पियो थिए गिरगिलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो, ओ यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो, हो यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो। जियो जबरूत जन मन में वेरानुआ, साहु सामी अड़ो मड़ई मेहमानुआ, जियो जबरूत जन मन में वेरानुआ, साहु सामी अड़ो मड़ई मेहमानुआ, तरसंदो के सिताई भला काफिला, भला काफिला, भला काफिला, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो, हो यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो। तो चाहत वही चरपण बि घटिबा वञनि, दिल जा और अरेपण बि घटिबा वञनि, तो चाहत वही चरपण बि घटिबा वञनि, दिल जा और अरेपण बि घटिबा वञनि, ऐं विछोड़ण में नाहे रहियो वलविलो, रहियो वलविलो, रहियो वलविलो, ओ यार जल्दी मिलो, 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 यार जल्दी मिलो। तुझे आकाश सां वरहि वरचो वञी, ऐं कॾहिं पल अंदर पाण परचो वञी, हो तुझे आकाश सां वरहि वरचो वञी, ऐं कॾहिं पल अंदर पाण परचो वञी, दिल ही समझे नथी दर्द आदा दिलो, दर्द आदा दिलो, दर्द आदा दिलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो, हो यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो, वक्त जी चीच में जिंदगीअ जो छलो पियो थिए गिरगिलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी
हो यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो। बहितरीन वक्त जे चीच में ज़िंदगीअ जो छलो छा ॻाल्हि कजे। वसीम समो साहब जीअं त नाज़रीन असां था वञूं नंढड़ी साई ते, असां सां जुड़िया रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो, असांजे प्रोग्राम में म्यूज़िक बि आहे ऐं हिकिड़ो सुबुह जो थधिड़ो पहर हुजे, वरी मथां मौसीक़ी अहिड़ी सुठी त छा ॻाल्हि कजे। मौसीक़ी त हूअं बि रूह जी ग़िज़ा आहे। त नाज़रीन उमेद आहे त तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदो ऐं सुठो लॻी रहियो हूंदो तव्हांखे अॼु असांजो प्रोग्राम हमेशह जी लालवंत बबलोच साहब, त मूंखां ॿुधायो जेको तव्हां चयो पिया प्रोफेशनल लेवल ते जेके सीट्स आहिनि इन जे अबाउट ॿुधायो तव्हां जेको चवणु पिया चाहियो। ॾिसो, को बि प्रोजेक्ट के एरिया में अगरि लॉन्च थींदो आहे जी जी त उन जी कामयाबी दारोमदार उन मक़ामी माण्हुनि जी शमूलियत में आहे। सही ई असां चयूं था कि अगरि पर्सन विद डिसेबिलिटीज़ खे तव्हां मेन धारे में खणी अचणु चाहियो था ऐं तव्हांखे खणी अचिणो पवंदो, छोकी फिगर वॾो आहे, 3.5 करोड़ पर्सन विद डिसेबिलिटी ऐं सिंध वासियुनि सिंध में 90 लख आहिनि, त तव्हांखे मेन धारे में खणी अचिणो आहे। त 3.5 करोड़ वोटनि खे असां इग्नोर नथा करे सघूं। त उन लाइ असां प्लैनिंग ई कई ऐं थैंकफुल आहियां चीफ मिनिस्टर साहब जो कि 2 साल पहिरियां असां लोकल गवर्नमेंट एक्ट में तरमीम करे पर्सन विद डिसेबिलिटीज़ जी मखसूस नशिस्तूं रखियूं लोकल एरियाज़ ते। हाणे अलहमदुलिल्लाह असांजे नुमाइंदा असेंबली में वेठा आहिनि। हाणे असांजो अॻिलो टारगेट जेको आहे प्रोविंशियल लेवल तर क़ौमी असेंबली में ऐं सेनेट में 4 नशिस्तुनि लाइ असांखे कमु करियूं पिया। त इट मीन्स कि हाणे असां ॾिसो सोच वॾी ॾियूं। असां सोच छा वजह आहे, जॾहिं असां मिसालूं ॿाहिरि जी ॾींदा आहियूं, स्टीफन हॉकिंग ॾींदा आहियूं, असां वटि पाण ते मौजूदु आहिनि त हू वेंदा असेंबलियुनि में ताकी हू असेंबली में वञी पंहिंजा मसइला पाण हल करे सघनि। हाणे उहो दौरु वियो कि असां सिर्फ़ु हिन चवंदा हुआसीं भई बाबा इन्हनि खे ॾियो ऐं कुझु सवाबु कमायो। ॾिसो, असां सॼी दुनिया खां न सॼी ज़हानत में 100 साल पोयां आहियूं। ई फैक्ट आहे। हीअ जेको डिसेबिलिटी मूवमेंट असीं हींअर ॻाल्हि कयूं पिया न, 150 साल पहिरियां ही अमेरिका में थी गुज़री आहे। रैम्स जी ॻाल्हियूं, राइट्स जी ॻाल्हियूं त 150 साल पहिरियां उन टाइम ही शइ हली कि हिते चैरिटी मॉडल हलियो, मेडिकल मॉडल हलियो, हू 150 साल पहिरियां निकिरी विया। असां अञा चैरिटी मॉडल ऐं मेडिकल मॉडल ते हलियूं पिया। असांखे हाणे जदीद ख़ुतूत इस्तेमालु कर रैपिडली असांखे उहे स्टेप्स खणणा पवंदा जेके दुनिया से क़दम मिलाए असां हली सघूं। ऐं असांजी नियाणियूं, असांजा ॿार जेके विद डिसेबिलिटी आहिनि, उहो सुकून जी ज़िंदगी बसर करे सिंध जो नालो रोशन करे सघनि, असां सभिनी जो नालो रोशन करे सघनि, माउ पीउ जो नालो रोशन करे सघनि। आऊं हैदराबाद वासियुनि खे चवां थो, तव्हांजो को हैंडीकेप पर्सन विद डिसेबिलिटी हुजे, तव्हां आइडेंटिफाई करे असांजे सेंटर में खणी अचो। असां दावे से ई चई सघूं था, असां उनखे होप ॾियण खां गॾोगॾु उनखे सुठी ज़िंदगी ॾींदासूं। असां मायूसियुनि में कढी उनखे ज़िंदगी तरफ़ वापसि खणी ईंदासूं। पर असां इहो ई चवंदासूं, चाहे उहो कॉम्परस्त हुजनि, चाहे उलमा कराम हुजनि, चाहे सियासतदान हुजनि, चाहे सोशल वर्कर हुजनि, यूथ खे ख़ासि तौर ते चवंदुसि कि अहिड़े सेंटरनि जी अशद ज़रूरत आहे। जॾहिं असां फिगर जी ॻाल्हि कयूं त 90 लख पर्सन विद डिसेबिलिटी, हिकिड़ो सेंटर त इनफ न हूंदो न। असांखे इन्हनि ॿारनि खे ट्रेंड करे ॿियनि सेंटर में मोकिलणो पवंदो। ऐं ख़ासि तौर ते असांजी जेके आयल जी थीम आहे सॼे पाकिस्तान में स्प्रेड थी वई आहे। पहिरियां असांजो 2 सेंटर हुआ, हिकिड़ो कराची में, हिकिड़ो हैदराबाद में, हाणे असांजा 15 सेंटर थी विया आहिनि। ऐं उन्हनि जी सभिनि जी जेके हेड आहिनि उहे पर्सन विद डिसेबिलिटी आहिनि, उहे सेल्फ हेल्प बेसिस ते हलाइनि पिया। ऐं अगेन मुंहिंजी ख़्वाहिश आहे, मुंहिंजी सिंधड़ी जेकी अमड़ आहे, इन जा जेका मारूड़ा आहिनि, उहो ज़िंदगी शान सां बसर करनि, उन्हनि जे मायूसियुनि जे क़रीब न अचे। पर असांखे डायरेक्शन सही करणी पवंदी। असांजी डायरेक्शन सही कोन आहे रिगार्डिंग पर्सन विद डिसेबिलिटी। असां ई चाहियूं था हू मुक़यद हुजनि। ॾिसो, भले असां ज़बान खां चयूं था, पर असांजो एक्शन शो करे थो।
आउं तव्हांखे हिकिड़ी मिसाल ॾियां, जॾहिं असां चऊं था स्टेयर्स फॉर यू, रैम्प्स फॉर अस, फॉर अ प्रोग्रेसिव एंड प्रोस्पीरियस पाकिस्तान, सही त हीउ थी कोन थो सघे जेसीं ताईं असां स्टेयर्स जे बराबरि में रैम्प न ठाहियूं। भई अगरि आउं ग्रेजुएट थी ऐं सॼी दुनिया में वञी डिसेबिलिटी ते ॻाल्हि कयां थो, दुनिया मूंखे इज़त ॾिए थी, ऐं हिते ईंदो आहे मूंखे 4 माण्हू खणंदा, छा इज़त आहे? सही स्टेयर्स में न थींदा त तव्हांखे बि 4 माण्हू खणंदा की भई हेल्प कयो असांखे। ईअं न त ही इंफ्रास्ट्रक्चर ठहियल आहे 85 माण्हुनि खे ॾिसी। असां जॾहिं उते वेंदा आहियूं, ॿाहिरि वेंदा आहियूं, त उते 100% माण्हुनि खे ॾिसी ठाहियो आहे इंफ्रास्ट्रक्चर। असां 15% माण्हुनि खे इंक्लूड करे फैसला साज़ी में असांखे शामिलु कयो वियो आहे। तॾहिं त उते सुकून आहे, तॾहिं त आउं चाहियां थो मुंहिंजी सिंध अॻिते वञे। हिते जो जेको सुठो मौसम आहे, हिते जेका प्यारा माण्हू आहिनि। ऐं अक्सर ही हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां, ऐं सॼी दुनिया घुमियो आहियां, मूं अधु ज़िंदगी ॿाहिरि गुज़ारी आहे, ऐं बाय चॉइस उन लग्ज़री लाइफ खे छॾे हिते आयो आहियां। ऐं हिते 4 साल थी विया आहिनि, जिते तकलीफ़ूं असां सही आहिनि मूंखे ख़बर आहे, पर उन तकलीफ़ुनि ते मूंखे फ़ख़्रु आहे की मुंहिंजा सिंध जा माण्हू उथी विया आहिनि, आहे कोन? असां अक्सर ही ॻाल्हि चवंदा हूंदा आहियूं, ही कलेक्टिव एफर्ट आहे। कलेक्टिव एफर्ट जो मतिलबु आहे असां सभु मिली करे सघूं था। जॾहिं असां चयूं था की स्टेयर्स फॉर यू, रैम्प्स फॉर अस, त तव्हांजी बि ज़रूरत आहे, असां जी बि ज़रूरत आहे। ज़रूरत तव्हांजी स्टेयर्स आहे। अगरि स्टेयर्स न हूंदियूं त तव्हां चवंदव बाबा आउं कीअं ईंदुसि, तव्हां उन हक़ लाइ विढ़ंदव माण्हू खां। असल में हिते हाणे ज़रूरत इन एमर्जी आहे की असांजा जेके पर्सन विद डिसेबिलिटी उहा अवेयर थियनि, पंहिंजे राइट लाइ ॼाखोड़ करनि, पंहिंजे राइट लाइ ॻाल्हाइनि। ऐं जेसीं ताईं न ॻाल्हाईंदा, हज़रत अली जो कोन बोलो ताके पहचाने जाओ, त जेसि ताईं कोन ॻाल्हाईंदा उन राइट कोन मिलंदा। ऐं आउं चाहियां थो मुंहिंजी सिंध तरक़ी करे, मुंहिंजी सिंध सॼी दुनिया में नालो रोशन थिए, पाकिस्तान जो नालो रोशन थिए। ऐं उहो उन टाइम थींदो जॾहिं असां 90 लख माण्हुनि खे सियासत में, एजुकेशन में, हेल्थ में, हर शइ में शामिलु कंदासीं। हिकिड़ी नंढी सोशल वर्कर खां ॻाल्हि कंदुसि, आउं 4 साल खां हिते हर प्रोग्राम जो हिसो थींदो आहियां, पर हैदराबाद में तव्हां ॾिसो जेतिरी वॾी बिल्डिंगूं आहिनि, जेतिरी वॾी शयूं आहिनि न, उते रैम्प्स कोन्हनि। इन खे हलाइण वारा केरु आहिनि? पढ़ियल लिखियल माण्हू, इलीट क्लास आहे। छा हुनखे ख़बर कोन आहे की विदाउट रैम्प जे डिसेबिलिटी रेस थींदी आहे? ईअं रेस थींदी आहे जीअं विदाउट स्टेयर्स जे तव्हांजी डिसेबिलिटी रेस थींदी आहे। व्हील चेयर आहे, साईं सां मूं ॻाल्हि ईअं कई पिए, व्हील चेयर, उहो चेयर जिते व्हील लॻियल हुजनि। तव्हां बि सुबुह अची व्हील चेयर इस्तेमालु कई आहे, गाॾी में आया व्हील चेयर ते व्हील लॻियल हुआ, पर तव्हांजी व्हील चेयर ॿाहिरि पार्क थियल आहे, मुंहिंजी प्राडो हुते पार्क थियल आहे कोन? केतिरी प्यारी ज़िंदगी, एतिरी प्यारी ज़िंदगी। इंसान अशरफुल मखलूक़ात हुजे ऐं वीचारो हुजे, हीअ असांजी ज़हन जो ख़ामी आहे, इहे कोन आहे। ज़िंदगी वॾी हसीन आहे। अचो ऐं पंहिंजे सेंटर में तव्हांखे ॾेखारियां केतिरी त ज़िंदगी हसीन आहे। असां केतिरो लाइफ खे इंजॉय कंदा आहियूं, असां टूर्स ते वेंदा आहियूं, असां ॻाईंदा आहियूं, असां डांस कंदा आहियूं, असां IT ते कमु कंदा आहियूं, असां फ्यूचर प्लानिंग करूं पिया। इलाही सुठी ॻाल्हि। ऐं असांजा नाज़रीन बि तव्हांखे ॿुधी रहिया हूंदा। ऐं हौसलो, मां त चवंदसि त हौसले जो ॿियो नालो आहे बलोच साहब, तव्हां आहे जेके तव्हांजूं ॻाल्हियूं पई मां ॿुधायां, इलाही ज़बरदस्त। ज़रीना, तव्हां छा चवणु चाहींदव? अच्छा, मां तव्हां कहिड़ी शइ जे मुतलिक़ मैडम पुछो था पिया? हीउ बलोच साहब जेको ॻाल्हाए पियो, त तव्हां इन जे लाइ छा चवणु चाहींदो, जेको हू कुझु घुरे पियो त भई असांखे ॿिया सेंटर अहिड़ा हुजनि मख़सूस आहिनि, त छा ज़िमेदारियूं आहिनि गवर्नमेंट जूं, या के अहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधायो? जी जी, जीअं त सर्जन ॿुधायो आहे त 90 लख अगरि सिंध में जेके पर्सनल विथ डिसेबल आहिनि, त सिर्फ़ु हैदराबाद मां 4000 माण्हू हुननि खे मतिलबु उन्हनि खे एनरोल कयो आहे, त बक़ाया ॿिया किथे आहिनि? त मां चवां थी त अहिड़ा सेंटर हुजणु खपनि न, जीअं असांजी ज़िमेदारी आहे असां उन्हनि खे ट्रेनिंग्स वग़ैरह ॾियूं, अहिड़ा सेंटर हुजनि, हू अचनि उते हिकु आसान ज़िंदगी गुज़ारनि, कनि उते IT जो कोर्स कनि, ख़ुदि मुख़्तियार ज़िंदगी गुज़ारनि, बजाए इन जे जो रस्तनि ते वञी हू बेगिंग कनि। त सर जो बि इहो ई मतिलबु विजन आहे त मतिलबु जेतिरा माण्हू आहिनि त उन्हनि खे ख़ैरियात बेगिंग जे इन्हनि जी तरफ़ न लॻायूं, उन्हनि खे ख़ुदि मुख़्तियार ज़िंदगी ॾियूं, हू एम्पावर थियनि ऐं पंहिंजो पाण कमाइनि ऐं पंहिंजे मथां उहो ख़र्चु कनि, इहा ज़िंदगी गुज़ारनि। बिल्कुलु सही। बिलाल, हाणे असांखे बिलाल तव्हां ॿुधायो
तव्हां हिन जेको सेंटर में आयो इन खां पहिरीं तव्हां छा महसूसु कंदा आहियो, जॾहिं सेंटर में आयो इन खां पोइ तव्हां छा महसूसु कयो, तव्हां में हौसलो अची वियो या तव्हांखे तव्हांजे कुझु सिखियो हिन सेंटर में? पहिरियों मुंहिंजो हौसलो हुयो घर में थोरो हुयो, पर मूंखे लॻंदो त थोरो शायदि कामयाबु थियां पर न थींदमि। त पोइ वरी मुंहिंजा भाइर भेण हुया उहे ॿाहिरि वेंदा त मां न वञी सघंदो हुयमि हेॾो, माने उते ॿाहिरि असांजा कुझु फैमिली माने ॿाहिरि जा जेके दोस्त हुया उहे टकरनि छॾनि या केरु छॾनि, ऐं इलाही दफ़ा किरियो बि हुयमि हुते, त तंहिंजे करे उहे मूंखे ॿाहिरि न छॾंदा इलाही। त पोइ वरी असां वरी हैंड्स इंडिपेंडेंट सेंटर में आयासीं, उते मूंखे हौसलो बि मिलियो ऐं असां ॿाहिरि बि वेंदा हुआसीं ऐं हाणे आउं वेंदो आहियां ज़्यादा थोरो, ऐं असां अलमंज़र बि वियासीं सर सां गॾु ऐं असां हुते घुमी बि आयासीं ऐं असां ॾाढो मज़ो कंदा आहियूं हाणे सेंटर में। ऐं मुंहिंजो ग्रुप ठहियलु आहे पंहिंजो, मां हुनजो लीडर आहियां पंहिंजे ग्रुप जो ऐं मुंहिंजे ग्रुप जो नालो आहे ॿुधी असांखे त इलाही हौसलो थो मिले। बिलाल छा थो ॿुधाइणु चाहियो तव्हां? मुंहिंजा ग्रुप जा जेके मेंबर आहिनि कुमायूं आहे, ॿियो ज़ैन आहे ऐं मीराबा राजा आहे, ऐं असां जेके ॿिए ईंदा आहिनि त असां उन्हनि खे ॿुधाईंदा अलॻि अलॻि। हिकिड़े मुंहिंजा दोस्त आहे कंप्यूटर उहो ॿुधाईंदो, ॿियो वरी माने एक्टिविटीज़ ॿुधाईंदो, टियों ईअं माने असां कंदा आहियूं। माशाल्लाह माशाल्लाह, इलाही ख़ूबसूरत ॻाल्हि, इलाही सुठी ॻाल्हि। जीअं त नाज़रीन असां तव्हांखे हाणे रूह जी ग़िज़ा ॾियूं ऐं असांखे वसीम समो साहब तव्हां छा था ॿुधायो? हो मुंहिंजी ज़िंदगीअ जी थी वई शाम चइजो, ओ थी वई शाम चइजो, मुंहिंजे मारुनि खे अदा सलाम चइजो, ओ मिठड़नि मारुनि खे अदा सलाम चइजो। मुंहिंजी ज़िंदगीअ जी थी वई शाम चइजो, ओ थी वई शाम चइजो, मिठड़नि मारुनि खे अदा सलाम चइजो, ओ मिठड़नि सांगनि खे अदा सलाम चइजो। मुंहिंजी बेठ कोन आई दरनि खे, ओ मुंहिंजी बेठ कोन आई दरनि खे, हो जी जल अमड़ खे अञा जाम चइजो, ओ अञा जाम चइजो, मिठड़नि मारुनि खे अदा सलाम चइजो, ओ मुंहिंजे मारुनि खे अदा सलाम चइजो। इहा कल हुजे हा मोटी मां भईंदुसि, ओ इहा कल हुजे हा मोटी मां भईंदुसि, अचे पंहिंजनि भाइरनि संगीतनि सां मिलंदुसि, अज़ल आंदो मूले आराम चइजो, ओ आराम चइजो, मिठड़नि मारुनि खे अदा सलाम चइजो, ओ मुंहिंजनि मारुनि खे अदा सलाम चइजो। मुंहिंजी क़बर ते अचिजो ऐं वञिजो, दुनिया मां हलियो विस दिलि मां न कढिजो,
ओ मुंहिंजी क़बर ते अचिजो ऐं वञिजो दुनिया मां हलियो वियुसि दिलि मां न कढिजो हूंदो हो को मसरूर हूंदो हो को मसरूर वठी नालो चइजो ओ वठी नाम चइजो वो मिठड़नि मारुनि खे अदा सलाम चइजो ओ मिठड़नि सागिन खे अदा सलाम चइजो मुंहिंजी ज़िंदगीअ जी थी वई शाम चइजो ओ थी वई शाम चइजो वो मिठड़नि मारुनि खे अदा सलाम चइजो ओ मिठड़नि मारुनि खे अदा सलाम चइजो बेहतरीन मिठड़नि मारुनि खे सलाम चइजो ॾाढो सुठो वसीम समोसा तव्हां ॿुधायो जे त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो असां सां वेलकम बैक नाज़रीन मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में जीअं त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा जीअं त नाज़रीन मां चवणु चाहींदसि त मां जॾहिं नंढी हुअमि त मां हिकु लेडी हूंदी हुई हुनजो नालो हेलन केलर हो मां हुनखे इलाही पढ़ंदी हुअमि हू ब्लाइंड हुई ऐं हुनखे अखियूं न हुयूं यानी हू न ॾिसी सघंदी पर हू एतिरी बोल्ड लेडी हूंदी हुई त हुन पंहिंजी ज़िंदगी खे कामयाबु कयो ऐं जीअं स्टीफन हॉकिंग जी सां ॻाल्हि कयूं त हू बि जहिड़ो पैरालाइज़ हो पर हू केतिरो यानी हुनजो दिमाग़ु हो हौसलो हो त हू केतिरो कामयाबु लाइफ में वियो ऐं हुन कहिड़ो लिखियो फ़लसफ़ो लिखियईं इलाही सातरियूं ॻाल्हियूं लिखियईं जेके हुनजे मुल्क वारनि जेके माण्हू आहिनि उनखे कमु थियूं अचनि ऐं असांखे बि हौसलो थो मिले ऐं असांजी सिंध में असांजे पाकिस्तान में बि अहिड़ा दिमाग़ रखण वारा माण्हू आहिनि पर उनखे ज़रूरत आहे त असां उन्हनि खे साथ ॾियूं असां अहिड़ा सेंटर खोलियूं असां उन्हनि खे अहिड़ी यानी ज़िंदगी लाइफ प्रोवाइड कयूं त हू बि अहिड़ा ई थी सघनि था ऐं अहिड़ा ई काराइता थी सघनि था असांजे मुल्क लाइ जीअं त बलूच साहब तव्हां छा था मैसेज ॾियणु चाहियो असांजे नाज़रीन जेके तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि ऐं तव्हां पिया चओ त तव्हां कुझु ॿुधाईंदो त छा तव्हांखे जंहिंजे सेंटर में कुझु ज़रूरतूं आहिनि जेके न आहिनि उहे बि तव्हांखे ॾिनियूं वञनि ॾिसो असां सिंध वासियुनि सां ख़ासि तौर ते हैदराबाद जे वासियुनि सां आउं मुखातिबु आहियां असां इन सेंटर खे ठाहे हिकिड़ो रोल मॉडल सिंध वासियुनि खे ॾेई छॾियो आहे कि इन सेंटर जे ज़रिए इन थीम जे ज़रिए असां सिंध जे 90 लख पर्सन विद डिसेबिलिटीज़ खे इम्पावर करे सघूं था ऐं ॾाढी ख़ुशी बि थिए थी असांजा पंहिंजा सिंध वासी कामयाबी की तरफ़ राग़िब आहिनि पर इन्हनि सेंटरनि खे हलाइण लाइ असां हीअ कोन चवंदासीं असांखे ज़कात वग़ैरह ॾियो असांजे सेंटर हलाइण लाइ असांखे ITs जी लैपटॉप्स जी कंप्यूटर्स जी ऐं असांखे जनाब वाला कस्टमाइज़ व्हील चेयर्स जी ॾिसो जेसीं ताईं कस्टमाइज़ अॼु बिलाल क़ाबिल फ़ख़्र ज़िंदगी बसर करे थो वजह हिन जी ही इलेक्ट्रिक व्हील चेयर आहे अगरि ज़रीना इन कस्टमाइज़ व्हील चेयर ते वेठी आहे ऐं फ़ख़्र सां ई मूव करे थी आउं इन कस्टमाइज़ व्हील चेयर ते वेठो आहियां ऐं वन टाइम कॉस्ट आहे ऐं इन ते 15-16 किलोमीटर ईज़ीली आराम सां बग़ैर थके हली वञी सघां थो त असांखे व्हीलचेयरनि जी ऐं लैपटॉप्स जी ऐं ॿियनि मामलात में बि तव्हांजी सहकार जी ज़रूरत आहे ऐं तव्हां अंदाज़ो न करे सघो थो तव्हांजी सपोर्ट सां गॾु असां अहिड़ा सेंटर हैदराबाद जे दूर रफ़्तार एरिया में ॿिया बि खोलणु चाहियूं था तव्हां जॻह अगरि कोई अहिड़ी आइडेंटिफाई करे ॾियो असां उते वञी सेंटर खोलींदासूं असां उन्हनि हमराहनि खे उन जे तर ते हिकिड़ो सेंटर खोले ऐं उन्हनि खे कामयाबु ज़िंदगी बसर करे ॾींदासूं अगेन ऐं शुक्रगुज़ार आहियां मेहरान TV जो जे असांजी आवाज़ खे कैमरे जी अख में बंदि करे हैदराबाद सिंध पाकिस्तान जी सॼी दुनिया जे कुंड ताईं पुॼायो असां शुक्रगुज़ार आहियूं तमामु सुठो मैसेज ज़रीना तव्हां छा मैसेज ॾींदो असांजे नाज़रीन अच्छा मां भलाइयूं तव्हांजे चैनल जे थ्रू ॾींदमि हम तो अब हैं ही सही मगर काश हमारे जैसे हम तो अब हैं ही सही मगर काश हमारे जैसे कहीं दर बदर होने से पहले ही संभाले जाएं वाह 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 ॾाढो सुठो बिलाल तव्हां छा चवंदो असांजे नाज़रीन खे जेके ॾिसी रहिया आहिनि इमरान चैनल जे लाइ मैसेज ॾियो न असांजे नाज़रीन खे जेके तव्हांखे ॾिसनि था पिया मैसेज तो ॾियां त उहे असां सेंटर में अचनि ऐं उनखे लाइफ पार्टनर मिलणु घुरिजे जेके असां ऐं उहे असां उन्हनि जी हेल्प वठूं उहे असांजी वठनि असां ॿई हिक ॿई असां सॼा चेन ऐं हिकिड़ी तरफ़ सां
असां सॼा मिलंदासीं त हिकिड़ो पाकिस्तान जो ताक़तवर पाकिस्तान थी वेंदो। सही मतिलबु बिलाल जॾहिं सुबुह महिराण में ईंदो आहे त छा महसूसु थींदो आहे बिलाल खे ख़ुशी थींदी आहे? मूंखे ॾाढी छा ख़ुशी कुझु थींदी ॿुधाए? आहे त मां पंहिंजे दोस्तनि खे पंहिंजे जेके ॿिए बिलाल जेके घर में वेठा आहिनि मां उन्हनि खे कुझु पैगाम ॾेई थो सघां ऐं उन्हनि खे ॿाहिरि कढी थो सघां। वाह वाह ज़बरदस्त बिलाल। जीअं त नाज़रीन अॼु मोहतरमा फ़ौज़िया सुमरो जेका असांजे सिंध जी भलोड़ रागी हुई उन जी अॼु वरसी आहे। उनखे अलाह साईं मग़फ़िरत फरमाए ऐं जन्नत में जॻह ॾे ऐं असां उनखे भेटा बि ॾींदासीं पंहिंजे राग जे थ्रू। तव्हांजी वॾी महिरबानी बलोच साहब ज़रीना बिलाल तव्हां असांजे प्रोग्राम में आयो तव्हां टाइम ॾिनो। वसीम तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो असांजे नाज़रीन खे जेके तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि? मुंहिंजे सभिनी प्री प्यारनि दोस्तनि खे इहो पैगाम आहे त सुबुह जेको वक़्तु गुज़रे थो पंहिंजो सुठो गुज़ारियो सुहिणो गुज़ारियो। जीअं असांखे मॉर्निंग शो में अचे ॾाढी ख़ुशी थी ऐं तमामु ख़ूबसूरत असांजो वक़्तु गुज़रियो। ईअं हलंदा था हलूं ख़ूबसूरत गीत जी तरफ़। सही सही। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सुबुह महिराण जो हाणे वक़्तु थो थिए ख़तमु। पाण वरी सुबुह मिलंदासीं ऐं वेंदे वेंदे असां वसीम समूह खे चवंदासीं हू राग ॿुधाए। जीअं त नाज़रीन सदाईं कर तमामु ख़ूबसूरत शाइरी अब्दुल गफ़ार तबसुम साहब जी वो गीत पेश था कया। कर पचार परचण जी छॾे रुसण वारी री जान बतूं जी जीत असां हथ ॿधी हारायो हो अला हो तुंहिंजे गॾु गॾु हुजी तुंहिंजे गॾु गॾु तुंहिंजे गॾु गॾु हुजी त पोइ मां मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहे मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहे तुंहिंजे गॾु गॾु हुजी तुंहिंजे गॾु गॾु हो तुंहिंजे गॾु गॾु हुजी पोइ मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहे मां तुंहिंजे बिना। हो तो सां जॾहिं मिला तोखे ॾाढो वणा तो सां जॾहिं मिला तोखे ॾाढो वणा ओ पाण खे तुंहिंजे लाइ पाण खे तुंहिंजे लाइ ठाहे पियो ठाहियां मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहे मां तुंहिंजे बिना। हो मुल्द मुर्की हो मुल्द मुर्की पवे जियो जरकी पवे तुझे है कर अची तमा खुशी थी खिला मां तुझे बिना कुझु बि त न आहे मां तुझे बिना। आओ चांड्रा क्यों भी सतार पयूं आमूडे वरी हो आमूडे वरी तमा खुशी थी खिला मां तुझे बिना कुझु बि त न आहे तुंहिंजे गॾु गॾु हुजी तुंहिंजे गॾु गॾु हुजी पोइ मां
हा मां तुझे बिना कुछ बि त न आहियां, हा मां तुझे बिना, हा मां तुझे बिना, हा तुझे बिना, हा